के चयो त रखो, ज़कातो अल्लाह तव्हां सां चयो त ॾियो, हज रब तव्हां सां चयो त कयो। पर जॾहिं न पंहिंजे महबूब जे दुरूद जी महल आई, रब चयो पहिरीं मां रब्बे ज़ुल जलाल, पोइ मुंहिंजा मलाइक, टे नंबर ते अल्लाह चयो ओ ईमान वारो तव्हां बि न मुंहिंजे महबूब जे कुर्ब मां वंड वठो। बेशक सुभान मुंहिंजा दोस्त, दुरूद जो तोखे अंदाज़ो ई कोन्हे। निमाज़ माण्हू पढ़ंदो आहे पर ख़बर नाहे त क़बूल थी अलाए न थी, रोज़ा रखंदो आहे ख़बर नाहे क़बूल थिया अलाए न थिया। पर यादि रखी छॾ, दुरूद ज़ुबान मां निकिरंदो पोइ रब क़बूल अॻई करे छॾींदो। सुभान अल्लाह। मुंहिंजा सुहिणा भाउ, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जॾहिं अर्शन खे पंहिंजे कुदरत सां जोड़ियो त सभिनी मलाइकनि खे रब कयो त मुंहिंजे अर्श कुर्सी जेका आहे उनखे कुल्हो ॾेई मथे खणो। सभिनी मलाइकनि हिम्मत करे कुल्हो ॾिनो पर रब जे अर्श कुर्सीअ खे चोराए न सघिया। अल्लाह जे अर्श जे कुर्सीअ खे चोराए न सघिया। अणखुट मलाइक हुया, जॾहिं चोराए न सघिया रब जे कुदरत ॾे निहारे चयो अल्लाह सही तुंहिंजी कुदरत असांजो त हाल कोन्हे, असां खां त तुंहिंजो अर्श चुरे बि नथो। मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल उन तमाम मलाइकनि मां अठनि खे चूंडियो। घणनि खे चूंडियो? अठनि खे। ॻाल्हायो, घणनि खे चूंडियो? अठनि खे चूंडियो। हिकिड़ो, ॿियो, टियों, चौथों, पंजो, छहों, सतों, अठों। जॾहिं अठ मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल मलाइक चूंडिया, पोइ उन्हनि अठनि खे अल्लाह हुकुम ॾिनो त तव्हां मुंहिंजे अर्श खे कुल्हो ॾियो। मलाइकनि जो त कमु ई इहो आहे अल्लाह जो हुकुम मञणु। उन अठनि जो कुल्हो ॾिनो त अर्श मथे खजी वियो। सुभान अल्लाह। अठनि कुल्हो ॾिनो त अर्श मथे खजी वियो। ॻाल्हाईंदो त सम्झंदो। पहिरीं जॾहिं सभिनी मलाइकनि कुल्हो ॾिनो त इहे अठ उन्हनि में बि शामिल हुया, पर अर्श न खयो। वरी रब जन खे न चूंडियो उन्हनि मां जन खे अल्लाह चूंडियो। लफ़्ज़नि ते गौर कजो। फ़कीर हाजी अली गौरमला, हाजी अली गौरमला लफ़्ज़नि ते गौर कयो। अल्लाह जॾहिं न सभिनी मलाइकनि मां अठनि खे चूंडियो मामा त रब फरमायो त हाणे कुल्हो ॾियो। उन्हनि अठनि कुल्हो ॾिनो, अर्श त खजी वियो। सुभान अल्लाह। अर्श त खजी वियो। हाणे अल्लाह खां केरु पुछे त मौला हे राज़ कहिड़ो आहे? रब खां त न पुछी सघिया, पर दोस्त दोस्त खां पुछंदो आहे। मिड़ई मलाइक गॾिजी उन्हनि अठनि जे वेझो आया। ॻाल्हि त ॿुधो, अघारो सभई गॾु हुयासीं, हुकुम बि रब जो हुयो, पर अर्श चोरे न सघियासीं। हाणे असां मां ई तव्हां अठ अलॻि थिया हो, रुॻी कुल्हो ॾिनव त अर्श खजी वियो। का न का ट्रिक ज़रूर आहे। मलाइकनि छा चयो? का न का ट्रिक ज़रूर आहे, न त अघारो बि गॾु हुयो अर्श खजी वञे। मलाइकनि चयो हा ट्रिक ज़रूर आहे। अॼु जे लफ़्ज़ में ट्रिक, उन वक़्त में को राज़ ज़रूर आहे। मलाइकनि चयो हा राज़ ज़रूर आहे। दोस्तनि पुछो दोस्तनि खां कहिड़ो राज़ आहे? अघारो असां सां गॾु कुल्हा ॾेई ज़ोर ॾिनव, कुझु न थियो। हाणे रुॻी कुल्हो वेझो कयव त अर्श पाण ई पियो खजे। उन्हनि अठनि मलाइकनि जवाबु ॾिनो त जेॾी महिल असां कुल्हे ॾियण वारी कई त रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ खां हुकुम थियो, ओ मुंहिंजे अर्श खे कुल्हो ॾियण वारा, कुल्हो अघारो बि ॾिनो हुयव, मगर मुंहिंजो अर्श न चोरे सघियो। हाणे अर्श खणंदुसि मां पंहिंजे कुदरत सां, पर तव्हां रुॻी हिकिड़ो कमु कयो। मौला कहिड़ो कयो? रब चयो तव्हां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो, अर्श खे हुकुम थो कयां। मलाइकनि चयो असां ॿियो कुझु बि न कयो, असां कुल्हड़ो ॾेई करे मदीने जे ताजदार ते जो दुरूद पढ़ियो त अर्श पाण ई खजंदो पियो वञे। सुभान अल्लाह। अर्श पाण ई खजंदो पियो वञे। अॼु ॾींहं ते खयो पियो आहे, क़यामत ताईं उहे अठ ई मलाइक कुल्हो ॾेयो बीठा आहिनि, अर्श हिले नथो। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ सोच,
तुंहिंजा गुनाह ऐं तुंहिंजा सवालनि जो वज़न घणो आहे या अल्लाह जे अर्श जो वज़न घणो आहे? जवाब ॾे। अर्श जो घणो सही, अर्श जो जवाब ॾे, छा जो वज़न घणो आहे? अर्श जो घणो। तुंहिंजा सवाल नंढड़ा आहिनि, तुंहिंजो ख़्याल नंढड़ो आहे, तुंहिंजा गुनाह नंढड़ा आहिनि, पर मुंहिंजे करीम रब जो अर्श अञा अर्शे कुर्सी अज़ीम आहे, ॻरो आहे। जॾहिं एॾे ॻरे अर्श खे मुंहिंजे मदीने वारे मीर जे दुरूद जे सदके अल्लाह मथे खणी छॾियो त तोखे अॼु मौक़ो मिलियो आहे। दुरूद पढ़ंदो वञ त रब तुंहिंजा बेड़ा पार कंदो। सुभान अल्लाह। दुरूद पढ़ो न, चुप करे न वेहो न। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिल लज़ी या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऊ बकर जा माण्हू को कम के खणन, बाक़ी कच्चे जा माण्हू माशाअल्लाह मोहब्बत वारा आयो, पर थोड़ा थधड़ा आयो। ॻाल्हि सम्झ में आई न? था अॼु जलसो आहे 11 जो, छा जो प्रोग्राम आहे? कंहिंजो प्रोग्राम आहे? 11 जो। पुछो न उन कुराड़नि कुराड़नि खां त 11 जो खीर विराईंदा आहिनि त कम कीअं थींदा आहिनि। बेशक इंशाअल्लाह ताला खुली था ॻाल्हायूं। साल ॾेढ खां पोइ अचणु थियो आहे कच्चे जे लाइ। अदा पको अलाए काॾे करे छॾी। हिन हे हाणे बंदि थी आहे भला? दोस्तों तवज्जो कयो। इंशाअल्लाह ताला अॼु तव्हां सां कचहरी खोले खोले था कयूं। इहा ॻाल्हि ज़हन में रखो त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जेको न दुरूद पढ़ंदो आहे, अल्लाह उन जी दुआ कॾहिं बि रद्द कोन कंदो। सुभान अल्लाह। यादि रखो, कसरत सां दुरूद पढ़ंदा कयो। जॾहिं न कम न थिए तॾहिं बि दुरूद पढ़ो, जॾहिं कम थिए तॾहिं बि दुरूद पढ़ंदा वञो। 11 जी महफ़िल कई आहे असांजे प्यारे दोस्त अदे काइमुद्दीन ओठे ऐं मोहतरम नौजवान परवेज़ ओठे 11 जी महफ़िल सजाई आहे। उन महफ़िल में शरीक में असांजा दोस्त सभु स्टेज ते तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि। नाला कंहिंजा खणा, वरी हिकिड़नि जा रहिजी वेंदा, ॿियनि खे ॾुख थी पवंदो। सभु जेके हिन महफ़िल में शरीक थिया आहियूं सभई ख़ुशि नसीब आहियूं। अल्लाह सभिनी जा भाग निराला कया आहिनि। इंशाअल्लाह ताला असां रुॻी थोरो पंहिंजे दिलि खे संभाले वेहो। पंहिंजे पाड़े में कहिड़ो जवान आहे? नालो छा आहे जवान जो हितां वेठो आहे? हज़रत कलंदर लाल शाह। चओ नालो छा आहे? सोनू शहबाज। चओ कलंदर। चओ कलंदर लाल। पंजाब जे माण्हुनि खां पुछो त कलंदर छा आहे? सुभान अल्लाह। छो त पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि। बेशक पंजाब वारा जेके न उघाड़े पेर ईंदा आहिनि उहे चरिया थोरी आहिनि। पंजाब खां उघाड़ा पेर करे जेके सोने लाल कलंदर जे नगरी में था अचनि, तव्हांखे असांखे अंदाज़ो ई कोन्हे, छो त भर में वेठो आहे न सुहिणो। मदीने में हलंदव न, उते बि मदीने जे भर वारा माण्हू तव्हांखे इहे पंहिंजे कमकार में मौज में नज़र ईंदा, पर परे खां दीवाना गुंबज़ खज़रा खे ॾिसी पिया ज़ारो कतार रुॻी रोंदा आहिनि। हा मुंहिंजा मुस्लमान भाउ, ज़रा गौर कयो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कलंदर शहबाज सुनो रस्ते सां वञे पियो। गुलाम गॾु हुया, अॻियां हिकिड़ो रिछ खे नचाइण वारो फ़क़ीर कंहिं ॻोठ जे ॿाहिरां ढीबिकीअ ते रिछ खे पियो नचाए। हेॾा सुहिणो उस्मान मरवंदी, नालो छा आहे? सुहिणो उस्मान मरवंदी। सच अथव, ख़ुदा जो कसम खणी थो ॿुधायां, रुॻी न नालनि जो असां अदब कयूं त 4 यारनि सां पाण ई प्यार थी वेंदो। सुभान अल्लाह। उस्मान कलंदर शहबाज जो नालो छा आहे? उस्मान। मुझे महबूब मुस्तफ़ा जे 3 नंबर यार जो नालो छा आहे? जो सुहिणो उस्मान।
अज़ीज़ाने मन सोनो शहबाज कलंदर पांजे गुलाम सां गॾु वञनि पिया साम्हूं ॻोठ जे भर में पहुता ॻोठ जे माण्हुनि ॾिठो त सुहिणो लाल कलंदर पियो अचे फ़क़ीर जे उन रिछ जे नचण खे छॾे हिक ॿिए खे चवण लॻा साम्हूं कलंदर पियो अचे सुभान केर पियो अचे कलंदर पियो अचे ओ कलंदर जे नगरीअ में रहण वारा कलंदर जे पासे में रहण वारा खुदा जी ज़ात थी ॼाणे अल्लाह वारन जो पाड़ो बिशल अदब वारन के नसीब थे सुभान आमीन अंदाज़ो ही ना है तो अल्लाह जा कामिल वली पाड़े वारन जे मामलात का केतरो बाखबर होंदा हन बहरहाल सुनो कलंदर शहबाज वञी रहियो आ साम्हूं ॻोठ जे ॿाहिरो फ़क़ीर भोलिया या रिछा उनखे नचाए रहियो आ ढीबकी वॼाए रहियो आ माण्हुनि ॾिसी चयो कलंदर अची वियो सभु डोड़ण लॻा फ़क़ीर निहारण लॻो सभिनी डोड़ी अचे कदम पोसी कई फ़क़ीर पंहिंजे रिछ खे हिकिड़े वण सां ॿधी करे उते बीही करे सुहिणे कलंदर ॾे निहारे चवण लॻो तव्हांजो नालो छा आहे दिलबर सुहिणे उस्मान मरवंदीअ फरमायो मूंखे कलंदर चवंदा आहिनि उन रिछ जे नचाइण वारे चयो टोक कंदे चयो असां फ़क़ीरनि वटि त कलंदर उनखे चवंदा आहियूं जेको ढीबकीअ ते रिछनि खे नचाईंदो आहे छा चयो ने फ़क़ीर जेको असां फ़क़ीरनि वटि कलंदर उनखे चवंदा आहियूं जेको जानवरनि खे इशारे ते नचाईंदो आहे सुहिणे उस्मान मरवंदी याने लाल कलंदर बादशाह निहारे मुर्की ॾिनो पाण फरमायो भला नचाए ॾेखार त तव्हांजो कलंदर जानवरनि खे कीअं नचाईंदो आहे उन फ़क़ीर ॿिया अली गोहर देर ई न कई ढीबकी खणी हीअं जो वॼाए इशारा ॾिनई त रिछ नचण शुरू कयो कलंदर शहबाज ॾिसंदो रहियो जेॾी महिल उन पंहिंजो करतब ॾेखारे बस कयो कलंदर शहबाज फरमायो तुंहिंजो करतब इहो आहे तुंहिंजे ढीबकीअ जो कमाल इहो आहे ॿुधाए त तूं नंढो कलंदर पंहिंजे बिरादरीअ जो जा वॾो कलंदर चवे थो असां में हड़ई कलंदर आहिनि सुहिणे कलंदर शहबाज फरमायो उन वण जे भर में बीठो पाण फरमायो हे पुजकियूं हिते लाहे पुजकियूं लाथई फरमायो रिछ खे ॿधई पाण फरमायो हाणे जेका वण जी काठी लड़ियल हुई कलंदर हिन पासे हुयो फ़क़ीर हिन पासे हुयो पाण इशारो ॾिनो त हेॾे आ जीअं काठड़ीअ खां फ़क़ीर टपी हिन पासे थियो फ़क़ीर गुम थी वियो ॻोठ वारा हैरान रहिजी विया सुहिणे कलंदर शहबाज खे कचहरियूं करण लॻा हाल अहवाल ॾियण लॻा हे हाल अहवाल ॾींदा रहिया कलंदर सुहिणो कचहरीअ में रहियो अचो त थोरो फ़क़ीर जो पीछो कयूं त हिकिड़े इशारे में कलंदर काथे पहुचाए छॾियो वेठो ताईं कलंदर जे नगरीअ में पर तोखे ख़बर कान्हे त कलंदर थींदो छा आहे कलंदर चइबो छा खे कलंदर हूंदो छा आहे हा मुंहिंजा दोस्त मज़ार ते वञी या न वञी कलंदर जे नगरीअ में हुजी या माही खाना ओठे में हुजी जबलन में हुजी या झांगारा बाजारा में हुजी पर ॻाल्हि हिकिड़ी आहे जे दिल जो कनेक्शन मिलियल आहे त पिरी परे आहे ई कोन सुभान अल्लाह पर जे दिल जो कनेक्शन न आहे त कलंदर जे नगरीअ में छा सुहिणे जे मज़ार जे ॿाहिरों बीठो हुज पर जे दिल गढ़ियल न आहे त तूं हज़ारे मैल परे आहीं पर जे दिल गढ़ियल आहे त झांगारा बाजारा जे जबलनि वारो बि कलंदर जे दरबार में मौजूद सुभान अल्लाह अज़ीज़ाने मन उन फ़क़ीर जो अचो त पीछो कयूं दुनिया ॾिठो त रुगी काठी टपियो
पर पंहिंजे मर्ज़ीअ सां न, लाल कलंदर जे इशारे सां। वरी खुदा कॾहिं घुरे हिन इलाइक़े में त मूंखे यादि ॾियाराइजो त तव्हांखे ॿुधायां कलंदर ते कलंदर नालो कीअं पियो, लाल नालो कीअं पियो, शहबाज नालो कीअं पियो, जॾहिं त नालो हुयो ई उस्मान मरवंदी। लाल छो सॼो, शहबाज छो सॼो, कलंदर छो सॼो मामा? इहो वक़्तु अचे त ॿुधाईंदुमि। अॼु पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हलां। मुंहिंजे सुहिणे कलंदर शहबाज आंगुर जो इशारो ॾिनो। फ़क़ीर जीअं काठी टपी, हाफ़िज़ मोहम्मद अली हीअं थियो। दुनिया बदिलजी वई, नमूनो बदिलजी वियो। माण्हू सुहिणे कलंदर सां गॾु उन फ़क़ीर काठी टपी। टपण शर्त अल्लाह जे कुदरत ॾे निहार, उन जे आॾो दरिया अची वियो। हाणे दरिया पार कीअं करे? ॾिठई त पोयां शेर थो पियो अचे जान छॾाइण जे लाइ। दरिया में खिड़ण शुरू कयई, कपिड़ा पंहिंजा मथे सां ॿधी करे, कपिड़ा आला न थी वञनि। दरिया हुयो, वाहण हुयो, वस्ती हुई। जीअं टपी हुन भर थियो, जीअं मथे थियो ॾिसे त हुन पासे फ़क़ीर हुयुसि, हिन पासे फ़क़ीरियाणी थी वयुसि। मर्द मां औरत थी वियो। ॾिठई पाण खे अघारो मां छा हुयुसि, हे मुंहिंजा सामान काॾे विया? सामान ॻोल्हण शुरू कयई। ॾिठई त मां मटिजी वियो हां। जल्द में खणी कपिड़ा पातई। ॾिठई त कपिड़ा बि मर्द मां औरत जा थी विया। इन कपिड़ा पाए बस कया। हेॾो बकरार आयो। बकरार ॾिसी चयो, वाह मुंहिंजी अम्मा, सुबुह सां जी जल मां दुआ कई हुई बचड़ा, शादी नथी थिए। अॼु दरिया किनारे वञ, रब तोखे कुंवार ॾींदो। अम्मा जी रब दुआ क़बूल कई। खणी बाह में हथ विझईसि, हलिया त निकाह कयूं। ख़यालन में फ़क़ीरा, जिस्म में औरत थी वियो। मजबूर हुयो, निकाह कबूल कयई। उन बकरार उन सां शादी कई, घर वठी वियो। घर वसण शुरू थी वियो। अल्लाह जे कुदरत सां औलाद थियण शुरू थी वियो। पुटड़ा बि ॼावा, नियाणियूं बि ॼायूं। चङो टाइम गुज़री वियो। कंहिं ॾींहुं उन वरी बकरार चयो, ज़िंदगीअ जो वॾो अरसो गुज़री वियो आहे। फ़क़ीरियाणी हल त हली दरिया ते थोरो पाणी नाए अचूं। जीअं जो वरी आया, ॿिन्ही खे ॾिसूं करे त पाणी था नाइनि। फ़क़ीरियाणीअ खे चयो, उन बकरार, हाणे पहिरीं तूं लह त पोइ मां लहां। जीअं जो हमराह रिछ वारो जेको कलंदर पियो पाण खे सॾाए, जीअं जो पाणीअ में लथो, हीअं जो निहारे ॾिठई त मुड़ुसु मुआरो गुम थी वियो। ॾिठई मुड़ुसु गुम थी वियो। हुन पासे निहारे त साॻियो वण नज़र आयो। चई, हे छा थी वियो? यकदम टोड़ी, जीअं जो दरिया जे हिकिड़ो मिनट या भला हली आया नौजवान ही वरी कावड़ी जी रानी। मोहब्बत में कभी ऐसा भी होता है। अजीजा ने मन, जीअं जो हिन पासे निगाह कई, ॾिठई त वण साॻियो, वण साॻियो। हेॾे पोइते निहारी, मुड़ुसु मुआरो आहे ई कोन। तकड़ में जीअं जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दरिया जे कपर ते पहुतो, ॾिसे त साॻियो सामान वापसि अची वियो। मुंहिंजा मर्दानो जिस्म थी वियो। मर्दानो जिस्म ॾिसी करे कपिड़ा ॾिठई त कपिड़ा बि मर्दाना थी विया। जल्द में पाए करे जीअं जो आयो, ॾिसे त उहो रिछ बि उते बीठो आहे। ढीबिकी बूते पई आहे, पुचकी बूते पई आहे। सुहिणो लाल कलंदर पंहिंजे ग़ुलामनि सां कचहरीअ में मस्त लॻो पियो आहे। जीअं सुहिणे कलंदर उस्मान मरवंदीअ जी निगाह पई, निगाह करे निहारे पाण फरमायो, दे ख़बर ढीबिकीअ तोवारीअ जो कमाल वॾो आहे या असांजे आंगुर जे इशारे जो कमाल वॾो आहे।
इते जो उते हो फकीर रुगी न पूरी बिरादरी के वठी करे सोने कलंदर जे हथ ते पैयत करे मुसलमान थियो हुयो। सुभान अल्लाह। निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी। अजीजा ने मन हे उहे करीम रब जा लाडलाहन हे उहे करीम रब जा दादलाहन जॾहिं हथड़ा खणंदाहन हथड़ा हेठ पहुंचींदाहन मुंहिंजो रब पहिरीं उन्हनि जी दुआ क़बूल करे छॾींदो आहे। वरन मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सुने अलीउल मुर्तजा जड़े जवान के सुने उमर फारूक जड़े जवान के बिनी के छाजिला हुक्म फरमायो। अबू बकर सिद्दीक भी मौजूद हुयो उस्मान ज़ुन्नूरैन भी मौजूद हुयो लेकिन अबू बकर सिद्दीक थी तबियत वारो आ उस्मान ज़ुन्नूरैन हयादारा उमर फारूक जलालिया हकल दींदो आ त कैसरो कसरा जा कुंगरा डकी वींदाहन। अली ओहो आ जो हकल दींदो आ त खैबर जो किलो रेज़ा रेज़ा थी वींदो आ। सुभान अल्लाह। एड़न बिनी जवानन खे मुझे मदीने जे मीर फरमायो ऐ उमर जी मुझा दिल पर अदा अली जी मुझा आका मुझे महबूब मुस्तफा फरमायो दस दई रहियो आ केर चो मदीने जो ताजदार हिकड़ो सवाल कया सोची पो जवाब दीजो। सोने अली जेला मदीने जे मीर फरमायो आओ इल्म जो शहर अली उन जो दरवाजो मुझा दोस्त अजीज सोने अली जे अख में जडे मैदान खैबर जे अंदर तकलीफ थी मुझे मुस्तफा लोआबे दहन लगायो सब ये राज न त अली जे अख में सूरज जी जरूरत कहिड़ी हुई शेर खुदा का पूछी ॾिसो पाण फरमाइन था जीअं मुझे अख में लोआबे दहन लगो रूए जमीन के मुझे करीम रब सतनी जमीनुल ऐं सतनी आसमानन के मुझे अल्लाह मुझे आदो ये कयो जीअं खीर जो वटो हथ में मौजूद हूंदो आहे। सुभान अल्लाह। अंदाजो लगायो जय सुने शेर खुदा जे अख में हिकड़ो दफो लोआबे दहन लगो उन जे अख जो मामा इयो कमाला बुधा जय मुझे हसन ऐं हुसैन बसाल मुझे मुस्तफा जी जुबान चूसी बुधा उन हसन ऐं हुसैन जो कमाल छा हूंदो। सुभान अल्लाह। अजीजा ने मन तरतीब सा जो हेठा का मथे हलण जो इरादो ऐं नियत करे वेठो आ त मां अर्ज पे कयो मदीने जे बीर हजरत उवैस करनी वलीउल्लाह या केरा चो वलीउल्लाह डाढिया चो केरा वलीउल्लाह कलंदर शहबाज केरा चो वलीउल्लाह या भिटाई केरा चो वलीउल्लाह या सुनो अब्दुल कादिर जीलानी केरा चो वलीउल्लाह या वलियन जो अगवाना रुतबे में गौस गौसुल आजमा लेकिन सहाबी ना है मुझे मदीने जे मीर सहाबिन मां बि उन बिन महबूबन जी चूंड कया जेके हकल दींदा हन त ज़मीन सजी लर्ज़े में अची वेंदी आ। सुभान अल्लाह। अजीजा ने मन अल्लाह अल्लाह कुरान चवे तो मुखे पढ़ गाल चवे थी मुखे खड़। सुभान अल्लाह। ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अखरजतिल अर्दु अस्क़ालहा जॾहिं ज़मीन में ज़िलज़िलो अची वेंदो ज़मीन हर शइ खे कढी उछलाईंदी हर शइ खे ज़मीन उछलाईंदी जॾहिं हर शइ खे उछलाईंदी रब तो क़ुरान में फरमायो क़ालल इंसानु मा लहा जमीन हर शइ खे कढी उछलाईंदी जमीन में ज़िलज़िलो हूंदो आसमान में लर्ज़ो हूंदो अल्लाह जो क़ुरान करीम फरमाए रहियो आहे वक़ालल इंसान मा लहा उन टाइम ते हिकिड़ो इंसान अहिड़ो हूंदो जेको पैर
उहा ज़मीन खे रुगी हणी हीअं चवंदो छाते दिमाग़ ख़राब थियो थई त उहा ज़िलज़िले वारी ज़मीन हिक खुड़ीअ सां ख़ामोश थी वेंदी। बेशक ज़मीन में ज़िलज़िलो हूंदो हर शइ खे उथलाईंदी हूंदी। रब जो क़ुरान तो चवे उन टाइम ते हर कंहिंखे ज़मीन उथलाईंदी पर हिकिड़ो यार हूंदो जेको पैर जे खुड़ीअ सां ज़मीन खे इशारो ॾींदो उहो केरु हूंदो जो ॿियो कोई न हूंदो सुणे हसन ऐं हुसैन जो नानो मदीने जो घोट हूंदो। सुभान अल्लाह। मुझे मदीने जे मीर हज़रत उवैस करनीअ दे इशारो ॾींदे हुकुम कंदे हज़रत अलीअ खे फरमायो हज़रत उमर फारूक खे फरमायो उन ॾे वञिजो तफ़सील में ॻाल्हि नथो कयां ॻाल्हि तव्हांजी ॿुधंदा मक़सद ते मोटी थो अचां। मुझे मदीने जे मीर फरमायो उवैस नालो अथसि करन कबीले जो आहे कपिड़ा मेरा अथसि मथे में मिटी पियल हूंदी केर बि मिट माइट ॻाल्हाइण लाइ उन सां तयार न हूंदो को रिश्तो करण लाइ तयार न हूंदो पर अता अली जी मुंहिंजा आका उमर जी मुंहिंजा दिलबर पर रब वटि एतिरो त उहो प्यारो आहे जो हथड़ा खणंदो आहे हथड़ा हेठि पोइ थींदा आहिनि रब अॻई उन जी दुआ क़बूल करे छॾींदो आहे। हिक वलीअ दे तवज्जो कयो कहदे हिक वलीअ दे मदीने जो मीर इमामुल अंबिया पंहिंजे जलीलुल क़द्र सहाबिन खे मोकिले रहियो आहे ऐं पंहिंजे हथड़नि सां तोहफ़ो बि ॾेई रहियो आहे मां मुस्तफ़ा जो ही कुर्तो खणी वञिजो सुभान अल्लाह। कुर्तो वञी उनखे ॾिजो ऐं मां मुस्तफ़ा जा सलाम ॾिजो सलाम हुज़ूर मोकिले कुर्तो हुज़ूर मोकिले खणी अचण वारो सुहिणो अलीउल मुर्तज़ा ऐं उमर फारूक हुजे। सुभान अल्लाह। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो उन करनी उवैस खे चइजो तव्हां लाइ बि दुआ घुरे तव्हां पंहिंजे लाइ बि दुआ घुराइजो मां मुस्तफ़ा जा सलाम मदई चइजोस त मुझे उम्मत ला भी दुआ घुरे। सुभान अल्लाह। कह चयो उन शाफिए महशर जेको आदम खां वठी करे क़यामत ताईं शफा करण वारो आहे लेकिन कने सोचो न थई कहजी अल्लाह अल्लाह वलियन के रब शफात वलियन जे दुआउन जे सदके रब के मुआफ कंदो के गौसन जे सदके के कलंदरन जे सदके जदे निधन का बची पवंदा मुझे मदीने वाले मीर जे रहमत के जोशी दो मौला रहमतल लिल आलमीन बनायो थई जन जो कोई ना है अजमा मुस्तफा उनन जे ला हथड़ा खणी रहियो हां। सुभान अल्लाह। अजीजा ने मन तगाल कर जो मकसद पे बुधाए में वलियन दे पंधड़े कर जो हुक्म कह दिनो जो मदीने जे शहंशाह चौचो कह दिनो मदीने जे मीर दिनो त वलियन दे पंधड़ो कयो लेकिन गौर कर मोकलियो के थई दुनिया जा सभई वली गडजन एक सहाबी जे मट न था थी सकन उन सहाबा के मोकले मुझे मदीने जे ताजदार दुनिया के बुधायो त मुझे वलियन के रब एतरी ताकत ता फरमाइंदो जदे भी वणो त अदब सां वजो जदे भी वणो त अदब सां ये न जे टोपी भली पातल हो जाई तू टोपी जे रुगी गुलन जे नशे में हुजी कलंदर जे दरबार ते ख्याल हो जाई त मुजी टोपी के थी वणे वगो कपड़न जो भलो हो जाई दिमाग में उठ हो जाई त मुजो कपड़न जो वगो भलो के तो लगे याद रखी छन जा जदे एड़े हाल में अल्लाह जे वली जे दरबार ते को पहुंचदो याद रखी छे अल्लाह जो वली त उन का मुंह मोड़ी दुआ पर मुझो करीम रब भी उन का पांजे रहमत जो रुख मोड़े छड़ी दुआ अल्लाह जे वलियन जे दरबार में वनी कंदड़ो वनी ॾिसो न हिकिड़ो दफ़ो
वलियन ने किए वजबो हजरत पीर फजल अली कुरैशी रहमतुल्लाह तआला अलैह मुझो मुर्शिद सजण साईं जो मुर्शिद सोहणो साईं जो मुर्शिद पीर मिठा साईं जो मुर्शिद हजरत फजल अली कुरैशी रहमतुल्लाह तआला अलैह हमेशा बनी बारे जो कम कंदा हा हरड़ो प्या हलाइंदा हा गोड बधलड़ी हुंदी हुई मुरीद मिलण ईंदा हा चवंदा इन्हनि भितरनि में वेही इन्हनि के कुटियो जने मुरीद भितरनि के कुटींदा हा त भितरनि मां रब जे ज़िक्र जो आवाज़ उहो फजल अली कुरैशी रहमतुल्लाह तआला अलैह जने किथों लंघंदा होया त पांजे मुरीद के फरमाइंदा होया बच्चा इन मुकाम ते वेही मुराकबो करे इन मुकाम जो हवाल वठिया जिथे मंजिल कंदा होया खलीफा मुकामन ते वेहंदा चे बुधाइंदा होया पो पाण उनन ला दुआ फरमाइंदा होया रब उनन जे मथा मेहरबानियों करे छड़ींदो होयो जदे भी अल्लाह जे कामिल वली जे दरबार में वनी कंधड़ो झुकाए वञ जा सुठो इहो थई त कपड़ा सादा पाए वञ जा छो ओ सो नहीं घोरियो जो कन छिले ओ सो नहीं घोरियो जो कन छिले ओ वगो तोखे छा कंदो ओहा टोपी तोखे छा कंदी ओहो बूट तोखे छा कंदो ओहो चश्मो तोखे छा कंदो पर सच इहो आ जे जवानी थई त जवानी भुलजी पो वञ जा जे हुस्न थई त हुस्न भुलजी पो वञ जा अदना गुलाम थी वञ जा खादिम थी वञ जा कंध झुकाए वञ जा पेरां दी अखां वञी वेही रह जा कंधड़ो हेठ करे अखिड़न में लुड़कड़ा लाड़े दुनिया नाराहणे घुमे तुझो कंध हेठ हुजे जुबान खामोश हुजे रुगी दिल में आवाज पियो कजा मौला तुझे महबूब जे दीवाने जे अंगण ते आयो हा मुझा करीम रब पांजे महबूब जे दीवाने जे सदके मुझो बेड़ो पार कर ये रोई 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 उता दुआ घुरी निकर दिस तक पहुंचण का अग में तुझो कम थियल आहे या नाहे कम वठण कोन अचे ऐं पोइ चवी कलंदर ते ॾाढो जागियो हा पर कम नथो थिए ऐं दोस्त यादि रखी छॾिजां पंहिंजे गुलामनि खे पंहिंजो मालिक कॾहिं कोन विसारींदो आहे लाहौर शहर जे अंदर हिकिड़े महले में मुसलमान भी रहंदो हुयो थोड़ो पैसे वारो हुयो हमराह कुछ दावच हुयो दौलतमंद हुयो जवान हुयो पाणियो हिकिड़ो गरीब पाड़े में रहंदो हुयो बचड़ी वाल हुयो मुसलमान जी नियत खराब थी पई उन वाणे वेचारे जे घर वारीअ खे तंग करण लगो हुया त वाणिया पर याद रखो इज्जत अल्लाह सब कंहिंखे ॾिनी आहे बेशक वाणियाणिया पर उनखे अल्लाह पांजी इज्जत ॾिनी आहे वो पांजे मुर्स सां प्यार करण वारी आहे इज्जत मुर्स जी रखण वारी आहे मुसलमान जॾहिं घणो तंग कयोसि रात जो चई पांजे मुर्स खे मिया ॻाल्हि ॿुध हिते मुस्लिमीन घणा थी विया आहिनि मुंहिंजो ख़्याल आहे त ही इलाइक़ो छॾे कंहिं ॿिए पासे हलूं मुर्स पुछुसि त छो जे मुस्लिमीन ॾाढा ॾींगा थी विया आहिनि मुर्स समझी वियो जे सुबुह थिए त हलूं था सुबुह थियो ग़रीब हुया थोड़ो सामान खणी जंगल जे तरफ़ निकिता कुझु मंज़िल करे विया वॾेरे साहब खे ख़बर पई त मुंहिंजो वाणियो पाड़े वारो मुंहिंजे करे लॾियो थो वञे सवारी खणी उन टाइम ते मोटर साइकिल या कार न हुई घोड़ो खणी दौड़ाए जंगल में वञी पहुतो जेॾी महिल पहुतो जंगल में वाणी खे चई तूं मुंहिंजे पाड़े वारो पंध कॾहिं पहुचंदे मां तुंहिंजो पाड़ेसी आहियां घोड़ो मूं वटि मौजूद आहे औरत खे पंध कराइण चङो कोन्हे मूंखे ॾे त मां तुंहिंजी औरत खणी हली पहुचायां वाणी निहारे चयसि मिया मुस्लिमीन धोखो त कोन कंदे चाचीस मिया मुस्लिमीन धोखो त कोन कंदे उन चयो मां तोखे धोखे जहिड़ो थो लॻा चई जे धोखो न कंदे त पोइ हिकिड़ो ज़ामिन
चाची से एकड़ो ज़ामिन दे ज़ाल चेस त मुस्लिमीन का ज़ामिन वठ जे ज़ामिन केर दे मां खुद दौलतमंद हां जंग में केरा जे को ज़ामिन दे जे जी हर महीने यारी कंदो है को ज़ामिन दे सुभान चाची से केर ज़ामिन दे सुनो गाला गाला ओ मुझे दिल भर महबूब सुभानी जी यारी कणवारा कद खोल ऐ बुध त महबूब सुभानी पांजे गुलामन सा ऐ आशिकन सा गद किए होंदो चए मुस्लिमीन जे महबूब जी यारी कंदो है पक्का तू न सा प्यार तो करी जे मुझो मुर्शिदा सुनो मुर्शिदन जो मुर्शिदा जे ठीका जे तो जो मुर्शिदा त मुझो बुन सा प्यारा जालमा तो खेड्या तो खड़ी वण पर पहरी वायदो कर त ज़ामिन मा अब्दुल कादिर जीलानी दई थो वणा मुझे हथ में वाणी जे में हथ दई चे त जे कदे मा ठगी कया त मुझो ज़ामिन सुनो दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारो वेठो आ वाणी चेस खण मुझे ज़ाल वाणी चेस खण मुझे ज़ाल के लिए मंदिर ते पहुंचा जेडी मल उन जे ज़ाल के घोड़े ते विहारी मुझा दोस्त अजीज पाण हुन का मोकिलाइण जो बहानो करे खंजर होयो या तलवार हुई धक हणी उन वाणी के मारे तो विजे जी मरी वयो ज़ाल ताह कई उनके चेता हूं कूकू कहजे लाथी करी हाने तो वारो त मरी वयो हाने ताऊ छला थी करी इज्जत सा वेह न त तोखे भी मारे छडी दुम अग्या घोड़े ते थी बैठो वहा जेका वाणियाणिया हर हेडे निहारे पुछेस तो दे खबर कादे थी निहारी मुर्स अखन सा दिसी आईया तो जो मुर्स मारे आयो हा जवाब थी दे ओ मुसलमान मुर्स त तू मुझो मारे आयो हई पर उन दिल पर दे थी निहारा जेको मुझे मुर्स जे हथ में ज़ामिन दई आयो हई तो त मुझो मुर्स मारे छड्यो पर उन ज़ामिन दे थी निहारिया त ओ ज़ामिन आहे या ज़ामिन भी मरी गयो आ उन खिली जैसाने चुप करे वेह उन चयो चुप करे वेह अग्या शींह जे सूरत में गोड़ थी हमरा घोड़ो जलियो ॾिसे त शींह जे मथा सवार अची रहियो शींह जे मथा सवार अची रहियो आ सुनो अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी अची रहियो आ तलवार हथ मां कढी करे पाण फरमायो या त ज़मानत न ॾीहा जे ज़ामिन ॾिनो थई त ज़ामिन माराइण जवान जो कम कोन हूंदो आ ज़ामिन माराइण गद्दार जो कम हूंदो आ ऐं गद्दार जी सज़ा इहा त उन जी धड़ खां सिसी धार कई वञे महबूबे सुभानी देर न कई धक हणी उनखे खून जो बदिलो खून कयो माईअ खे फरमायो अल्लाह जी बानी सलामतीअ सां घोड़े ते चढ़ी हली वञ निहारे चवे थी कान वेंदसि निहारे चवे थी कान वेंदसि न वेंदीअ त छा कंदीअ चवे थी सोना तुझी ज़मानत मुझे मुर्स हथ में ॾई वरती हुई तुझे नाले ते यकीन करे हिन मुसलमान ते यकीन कयो हई हिन खे ॾोह जी त सज़ा मिली पर मुझो मुर्स पंहिंजो खपे मूंखे हिन खे त ॾोह जी सज़ा मिली ग़लती कई मूं कहिड़ो ॾोह कयो आ जो मुंहिंजो मुर्स हलियो वञे ईअं कान वेंदसि वेही रहंदसि भले पसाह पूरा थी वञनि या मुंहिंजो मुर्स मूंखे मालिकनि खां मोटराए ॾे या मूंखे बि धड़ खां सिसी धार कर त मां बि पंहिंजे मुर्स सां गॾु थी वञा सुणे अब्दुल कादिर जीलानी उन औरत ॾे निहारे उन जे यकीन दे निहारे उन जे सदाकत दे निहारे
हुई केर चो वाण्याणी 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 केर हुई वाण्याणी वाण्याणी हुई वाण्याणी हुई मुसलमान कान हुई कलमे वारी कान हुई यकीन वारी हुई सदाकत वारी हुई त जेको ज़मान ज़ामिन ज़मानत बचाए सके थो वो पंहिंजे यकीन करण वारे खे मालिक खां घुराए भी सके थो सोने अब्दुल कादिर जीलानी उन जे मुड़स जे मथों बीही अरशद निगाह कई काॾे निगाह कई अरशद चौ काॾे निगाह कई अरशद निगाह करे वरी मदीने तय्यबा ॾे निगाह करे महबूबे सुबहानी हथड़ा खया हथड़ा खणी अञा हीअं करे बस करे हुन ॾे जो निहारियो त हमराह कलमो पढ़ी उथी बीही रहियो हाँ यारी कई थी पर यारी वारे के समझो कोन थई न त इए थी न थो सके मुझा दोस्त अजीज जो मुझे अब्दुल कादिर जीलानी जी यारी करण वारो हुजे मथे में सूर पे मुले जे पोया तावीज़ ला डुकंदो तो ओ चरिया दर दर ते उहो डुकंदो आ जेको निधण को होंदो आ जेको धणीअ वारो होंदो आ हो ॿियनि दरनि ते कोन सच चओ सच चए यार रुसे त रुसण दे फणीअ दीदे वार खुसे त खुसण दे मुरीद थिया हूं पर मुर्शिद ते यकीन कोन्हे जे यकीन हुजे त अब्दुल कादिर जीलानी घोट अज भी साॻियो आ जेको वाणे जी ज़मानत मोटाए सके तो मुरीद खे मटाए सके तो नथो मटाए सके मुसलमान मुरीद थियो हई रब जो कुरान पढ़ण ला तैयार हां के सेठ भरजी रही आ मता को सुभाणे अल्लाह जे वलियन जो मुखालिफ चवे त हे सजन साईं जो मुरीद छा चयो मोल वरी जेरो किए तो थे मौत तकदीर जो नालो आ बेशक सच चयो तक तदबीर जो तकदीर सा चारो न चले थो दानाव भी थिए तो वनी नादान जो मोहताज जने अल्लाह जे तरफ का घड़ी मुकरर होंदी आ केर मिटाए कोन सघंदो आ पर मुझो अल्लाह पांजे पाक कुरान में मामा फरमाइंदो आ यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल किताब करे उनन का पुछ जो आयत कुरान जी किथे आ वरी माना दिसी वठ जो मुझो अल्लाह तो फरमाए यमहुल्लाहु मा यशा मु अल्लाह जी मर्जी आ लिखल तकदीर मेटे छड़िया मा रब जी मर्जी आ बेशक अल्लाह कुरान में फरमाया मुहल्लाहु मा यशा मा अल्लाह लिखल तकदीर मेटे छड्या व युस्बित ऐ मुजी मर्जी आ जेको लिखी छड्या व इंदहु उम्मुल किताब अल्लाह फरमाए तो तकदीर वारो किताब मा अल्लाह वट मौजूद आ जदे लतीफ दे भिट ते हल्यासी किताब जदे अल्लाह वट मौजूद आ त पो तकदीरूं किए बदल बियो लतीफ सुने दाह करे चयो कलम जनी जे हथ में कलम जनी जे हथ में से जे करम कन मेटे अंग अगिया वारे ब्या लिखन पन्ना से पढ़ाई जैसा पसंद थे पिरिया जो सुभान अल्लाह अल्लाह जे दरबार में सवाल कयो ओ मुझा मौला लिखी भी पाण त्राही भी पाण इयो कीअं थो थी सके दुनिया में लिखल मेट बोआ नंढड़ो बार पट्टी लिखंदो आ उस्ताद चवंदो आ गलत लिखी आयो है मेटे बियो लिखी आ गलती जे करे मेट भी आ मौला तुझो लिखियो गलती खां पाक बेशक
दुनिया में लिखल मिटबोआ अखर लिखा थई पर सोना कौन लिखा थई मेटे वरी सोना लिखो ओ मुझा मौला अल्लाह जमील व युहिब्बुल जमाल मौला तू भी सुनो तुझी पसंद भी सुनी वो तुझो सुनो लिखल मिट जे छो थो मुझो रब जवाब दीदो गौर सां बुध जा मां लिखंदो पंहिंजे मर्ज़ी सां वरी मेटाईंदो पंहिंजे दीवानन जे मर्ज़ी सां बुधो थो न त अल्लाह जी हई फकीर मोटाईंदो अल्लाह जी हई फकीर मोटाईंदो पर फकीर जी हई वरी मुझो रब कोन मोटाईंदो इहो मिसाल किए दिनो वयो थोड़ो अर्ज करे घणे अर्ज करण जो मूड में हाज इहो मिसाल छाते दिनो विंदो हजरत मूसा कोहे तूर ते विंदो बे औलादी औरत रस्ते में खबरात हजरत मूसा इंदो रस्ते में वेही रहंदी ऐ अल्लाह जा नबी अल्लाह जे दरबार मां पुछी अचजा त मूंखे पुटड़ो आहे या नाहे पुटड़ो आहे या नाहे अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते अर्ज कंदो मौला सवाल न रस्ते में बैठिया जवाब मिलंदो ऐ मुझा सुना मूसा वनी जवाब दीस त तुझे मुकद्दर में पुट लिखल नाहे हजरत मूसा अलैहि सलाम मोटंदो अचे जवाब दींदो त तुझे मुकद्दर में पुटड़ो लिखल नाहे औरत मायूस न थी दिया पी के सखड़े के लोडी दिया बेटिया ते हिकड़ो फकीर इंदो कपड़ा मेरड़ा लगा पया हन गौर कजा हजरत मूसा के इए कोन चई त अल्लाह का पुटड़ो वठी दे हजरत मूसा के इए चई त रब का पुछी अचजा त पुटड़ो आहे या कोने जवाब मिलियो त कोने मायूस न थी फकीर आयो जे माई पुटन सा त हिंदोरा सब का लोडी दिया तू बिना पुट जे हिंदोरो पैलोडी अर्ज़ी करे सोना फकीर इन करे थी लोडिया त मन को अखवारो दिसे मुझे अंदर जी बाह समझे ऐ मुझे ला हथड़ा खणे रब मुझे झोली के साओ करे छडे ओ पुटड़न जो सवाल करण वारा दिल हाजिर करे वे अज इमाम हसन ऐ हुसैन जे बचड़े जी महफिल याद रखी चरजा यारी पीढ़ी में महबूब गौसुल आजम हसनी हुसैनी बचड़ो हाँ मुझा दोस्त अजीज रुकी तुझे दिल के खोले वेहण जी तेरा मालकन वट देर काने का फकीर निहारे चयो माई ये टपड़ पांजा वेड़ हल अंदर 12 महीने मां ईंदुस पर तुझे झोली में पुट हुंदो अल्लाह जे हुक्म सां माई देर कान कई इते एक गाल समझाया असां वट अजीब गाल होंदी दुआ घुराई बिया साईं मथे में सूरा मुर्शिदन के चयो साईं मथे में सूरा दुआ घुरो साईं दुआ घुरी साईं थोड़ो घर में भी चाकाई काने दुआ घुरजो वरी साईं दुआ घुरी साईं थोड़ी मेह के बड़े दस्तक लखावड़ी थी पर दुआ घुरजो असल में गाल इया ना है त 3 दफा छो दुआ घुराई गाल इया है त उनके यकीन को न हो जिन के यकीन हुजे हाँ तो उनके पक हुजे हाँ तो अल्लाह जा सालिह बाना जदे हथड़ा खणदा हिकड़े जे लाहन दुआ हुजूर जे उम्मत ला घुरी छडींदा सुभान अल्लाह याद रखी छडियो घुरण जो हिकड़ो अंदाज होंदो तवज्जो कयो ओ कच्चे जे बहराड़ी में रहण वारा हिकड़ो फकीर होंदो फकीरा खैर दे बाबा बुधी को तो खैर दे पर उन्हें के दिल दियण ते कान चवंदी वो इरादो होंदो फकीर में ढंग ही कोने हिकड़े ला दिल कान चवंदी पर दर ते आवाज दींदो आहे को जेको अल्लाह जे नालड़े ते मां मिस्कीन रखे अल्लाह जे गंज मां दे
अंदर घर वेठो हूंदो हई दिल तुझी आवाज ॾींदिया रब जे नाले ते वञी ॾेई अचां नाले त हुन बि अल्लाह जे घुरियो नाले त हिन बि अल्लाह जे घुरियो हुन जो अंदाज़ हठ वारो हो हिन जो अंदाज़ निमाणाइप वारो आ घुरंदो सभु को आ मगर घुरण जो अंदाज़ अलॻि हूंदो आ जॾहिं पाण खे गुम करे पोइ घुरबो आ रब जी ज़ात बग़ैर देर जे वंड ॾेई छॾींदो आ बेशक नालो न खणंदुमि सिर्फ़ ॻाल्हि तो कयां हिकु वॾो रईस अमीर माण्हू पुट जो औलाद न न्याणीअ जो कोन ज़मीनूं हज़ारे एकड़ नेठि हिकिड़े माण्हूअ खे तंग कयईं उन वञी कंहिं अल्लाह जे कामिल जे दरबार में दुआ घुरी त क़िबला ॾाढो नेक आहे निमाज़ी आहे हाजी आहे हर साल हज ते वग़ैरह 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 सभु नेकियूं अथसि औलाद कोन अथसि बुज़ुर्ग चयो अल्लाह ॾींदुसि ॿियो दफ़ो चई क़िबला ख़ासि महिरबानी कयो बाबा अल्लाह ॾींदुसि वेही रहियो सुहिणा बसि सवाल ई थी आयो हां उन जो नालो वठी दुआ घुरो पाण फरमायो वञी चवीसि त टे जुमा जुमो अचे असां वटि पढ़े पर वॾेरो थी न अचे फ़क़ीर थी अचे वॾेरो थी न अचे माना लैंड क्रूज़र ते न अचे नौकरनि सां गॾु न अचे ग़रीबी हाल करे सादड़ा कपड़ा पाए फ़क़ीर थी अचे जेॾी महिल हू आयो अचे उनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध साईं खे न हुई दुआ घुरी त न दुआ घुरे मूंखे दुनिया में ख़्वार छो थो करे याद रखी छॾिजां ओए मुसलमान अय मुसलमान वॾो राज़ हूंदो अथई इन हठ खे छॾण में वॾाईअ खे छॾण में तूं असां हठ ऐं वॾाई कोन छॾींदा आहियूं असांजी वॾेरप ख़तम थी वेंदी वॾेरप तुंहिंजी केतिरा ॾींहं हलंदी हे जिस्म तुंहिंजो ख़ाकी आहे हिकिड़े ॾे ख़ाक में मिलणो आहे ऐं मुसलमान इहो ॾाढ छॾ इहा वॾाई छॾ उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे ॻोठ जो अमीर ॻाल्हि चढ़ी आई ॻोठ जो अमीर पुटड़ा अल्लाह उनके सत ॾिना घणा ॻाल्हायो घणा पुट सत छो त अॻे बुज़ुर्ग सखी हूंदा हुया बस जेको वींदो हल सत पुट खण कीअं मिंट करे गंज ॾेई छॾींदा हुआ साहब देर न कंदा हुया छो त घुरण वारा सची नियत सां वेंदा हुआ अॼु घुरण वारो अलाए कीअं थो अचे पोइ ॾियण वारो बि जहिड़ी नियत तहिड़ी मुराद न त जवान अॼु बि वेठा आहिनि सतन पुटनि जो पीउ आख़िरी पुट ॾाढो प्यारो आहे उन आख़िरी पुटड़े छा कयो कंहिं वॾेरे जे पुट जो खून करे विधो वॾेरे जे पुट खे खून कयो अना जो मामिलो बणिजी वियो बिरादर जो मामिलो बणिजी वियो ताक़त खे लोॾण लॻी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कोर्टनि में केस हलिया विया हेॾां पैसो हलियो होॾां पैसो हलियो हेॾां सिफारिश आख़िरी मरहलो वञी बीठो त हिन खे उम्र भर क़ैद जी सज़ा आहे सॼी ज़िंदगी वञी क़ैद में लोड़े जेॾी महिल पीउ सभई बाहरो ख़त्म करे आख़िरी फ़ैसिलो ॿुधी रोई अचे घर में वेठो ज़ाल चयुसि कंहिं चयुसि ज़ाल चयुसि ॾाढा नालो न वठिजो ज़ाल चयो तव्हां असां ज़ाल वेचारीअ खे ईअं सम्झंदा हुजे न वेचारी चरीका सां बकरी कंहिं वाड़ मां कढी आया हुजो या पिड़ीअ तां को ढोर वठियो ओ मुसलमान अल्लाह जे इज्जत जो कसम खणी तो तोखे ॾसियां हिन सजण साईं जे ग़ुलाम जा लफ़्ज़ ॿुध जेॾी महिल न ज़ाल ऐं मुड़ुस गॾु वेही रुगी पाण में ख़ुशि थी हिक ॿिए सां न ॻाल्हाए कचहरी कंदा आहिनि मुंहिंजो अल्लाह मलाइकनि खे फरमाईंदो आहे ओ मलाइको जी मौला होॾे निहारियो माही खान ॻोठे में ज़ाल ऐं मुड़ुस मुंहिंजे महबूब जे सुन्नत जे निस्बत में ॻंढिजी ज़ाल मुड़ुस थिया आहिनि ॾिसो त कीअं प्यार जी कचहरी था कनि एॾो किरामन कातिबीन खे रब चवंदो ओ गुनाहनि लिखण वारा तूं गुनाह मेटींदो वञ सवाबनि वारे खे रब चवंदो तूं सवाब लिखंदो वञ जो मुंहिंजे मुस्तफ़ा जो उम्मती कचहरी करे रहिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बूबकर वारे साहिब पटाई ना खबर हुई ना मुखे अजीजा ने मन ए गालियो खिलंदे बुध पर अथई कम जूं मां चवंदो हां त मथे जे सूर जी भी गोरी आजमाईंदा हो ना दा बेशक डाठ जे सूर जी भी आजमाईंदा हो ना बेशक कारा कुकड़ दई तावीज़न के भी आजमाईंदा हो न कदे न मुफ्त वाले नुस्खे के भी आजमाए ॾिसो देर त कान थींदी न। याद रखी छॾ मुसलमान जॾहिं ज़ाल ऐं मुड़स पाण में कचहरी कंदा हन खुश मिजाजी खुश तबाह थी कचहरी कंदा हन कीअं ॿुधाई त हज़रत अली ऐं अम्मा फातिमा ज़हरा कीअं कचहरी कंदा हुया। सुभान अल्लाह। अजीजा ने मन जॾहिं ज़ाल ऐं मुड़स वेही कचहरी कंदा हन रब हुकुम ॾींदो आहे मलाइकनि खे गवाह बणिजो गुनाहन लिखण वारे के हुकुम थींदो आहे गुनाह मेटण शुरू कर सवाबन वारे के हुकुम थींदो आहे सवाब लिखण शुरू कर जेस ताईं ज़ाल ऐं मुड़स कचहरी कंदा हन अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। जंहिं घर में ज़ाल ऐं मुड़स ख़ुश थी हिक ॿिए सां ज़िंदगी गुज़ारींदा हन उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। पर जे असां बाहर खुश चंगा भला घर में ईंदासीं जण खखर चक हणी वई पोइ छा आहे पोइ जॾहिं तोखे न खखर चक हणंदी त पोइ दा तुंहिंजी घरवारी मुलाने न वेंदी ॿियो कॾे वेंदी कलंदर ते बासण बासींदी ॿियो छा कंदी। ऐं मुसलमान सच जा जुमला अथई ॾुखो न कजां ख़ुदा जो कसम खणी थो चवां तूं पंहिंजे घर में सुठो रह ॿुध जंहिं वक़्त में औरतुनि जे लाइ बि ताक़ीद आहे हज़रत अली सुहिणो घर में ईंदो हो अम्मा फातिमा ज़हरा हज़रत अली खे ईंदो ॾिसी बिस्मिल्लाह कया चवंदी हुई उथी बीही इस्तक़बाल कंदी हुई मां पंहिंजे अमड़नि भेनरुनि खे वज़ीफ़ो थो ॾसियां तावीज़न जी ज़रूरत नाहे बासूं पो पयूं बास जो हिकिड़ो अमल कयो मुड़स घर खां अंदरि अचे उनखे ॾिसी करे ज़ाल इहो तसव्वुर करे त हसन ऐं हुसैन जी अमड़ पंहिंजे मुड़स खे ॾिसी करे बिस्मिल्लाह करे जीअ में चाहियूं ॾियण जे लाइ अदब में इस्तक़बाल में उथंदी हुई ज़ाल ईअं उथी बीहे मां लिखी थो ॾियां अञा 40 भेरा पूरा न कंदी पत्थर दिल मर्द हूंदो रब उनखे मेण बनाए छॾींदो। छाला वञी छो अल्लाह तूं बेली थी थो ॿियनि जो वठ जो जग करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। सुभान मर्द खे अगर घर मां बेबरकत खत्म करनी मर्द के घर मां मुंहिंजा दोस्त मुसीबतूं खत्म करियूं हन वो पंहिंजे ज़ाल जी इज्जत करे पंहिंजे ज़ाल सां प्यार करे महबूब जे सुन्नत मुताबिक निकाह में मिली थसे उन जी विख विख ते इज्जत करे उन मर्द के अल्लाह विख विख ते हिफाजत ॾियण फरमाईंदो। आमीन। मर्जी तव्हांजी आहे अमल कयो या न कयो अॼो की डेट लिखो अज 4 सफर जी रात 2021 जो साल वरी जॾहिं जिंदगी थी जिंदगी रही ईंदुसि इंशाअल्लाह ताला जिंदगी रही त अचण पियो थींदो। अॼु खां वठी मर्द इए करे औरत इए करे मां यकीन कामिल सां थो चवां त ॿियो दफ़ो ईंदुसि त मर्द भी मिठाई खणी ईंदो औरत भी मिठाई मोकिलींदी त फ़कीर खे मिठाई खारायो रब मुंहिंजो घर सोनो करे छॾे। छाला वती दो कारा कुकड़ मुलन खे ॾींदो छाला वती दो बकर वञी मुलन खे छाला दो खाराई तोखे अल्लाह जे ज़ात वॾी मेहरबानी कई आहे। अर्ज़ पे कयमि ॻाल्हि रहिजी न वञे यादि अथव जॾहिं वक़्त में बचड़े के काल कोठरीअ जो हुकुम थियो यादि आहे दादा
मोटी आयो अचे परेशान थी वेठो ज़ाल चवेस थी बेखबर मुंहिंजा राणा चवे थो मुंहिंजी राणी सब वस हलाया थम मगर बच्चो बचाए न सकियुसि ज़ाल चेस गाल बुध कानून बंद थी वयो पैसो बंद थी वयो सिफारिश बंद थी वई जिते सभई ताकतूं बंद थी वेंदियूं हन उतां हिकड़ी ताकत बाक़ी हूंदी आ चवे तो कहिड़ी हूंदी आ चवे थी के जा हथड़ा खजंदा रब पुटड़ो पाण ही मोटाए ॾेई छॾींदो ऐ मुसलमान गौर सां ॿुध ज़ाल ॾे निहारे चवे तो पुट पंहिंजो ॾोही आ चवे थी बेशक ॾोही आ मगर ॾोह मुआफ़ करण वारो करीम आ चवे तो छा कयां ज़ाल चवेस थी चवण कंदे चवे तो वाह जो कंदुसि चवे थी वाइदो कर ज़ाल मुड़ुस पाण में वाइदो था कनि छा था कनि वाइदो था ॻाल्हायो वाइदो था इहे वरी कीअं चओ मूवीअ वारो भरींदोसि पण ॻाल्हि पधरी थी वेंदी मुडे रुई तो भरी संगत के भर न दवाई तो कहणो तो करे अजीज़ा ने मन खिलंदे खिलंदे करोड़न जा वजीफा देई तो वञा जो त सजण साईं जो गुलाम आहियां फकीरन जो कम मुंहिंजा दोस्त अजीज लड़ी जोड़ींदा नाहिन लड़ीअ खे जोड़ींदा सुभान अल्लाह अजीज़ा ने मन ज़ाल मुड़स वाइदो कयो मुड़स चयो वाइदो आ चई ॾिस चवे थी पंहिंजो मुर्शिद चवे थो आहे वयो हई चवे थो 10 दफ़ा वयो हां चवे थी 10 दफ़ा पंहिंजे ख़याल सां वयो हई अॼु मुंहिंजे ख़याल सां वञ छा थी चवे अॼु मुंहिंजे ख़याल सां चओ अॼु मुंहिंजे ख़याल सां वञ कीअं वञा चवे थी वञी बेही रहो खिदमत में अर्ज कर मुझा साईं मोटी गोठ कोन वींदुसि जेस ताईं मुंहिंजो पुटड़ो मूंखे जेल मां रिहा कराए न ॾींदे चे भला जे ॾींहं लगन चे महीना लगन वेही रहिजा मोटी न अचिजा वाइदो फर्श ते थी रहियो आहे दिल जा राज ॼाणण वारो अर्श जो मालिक ॾिसी रहियो आहे सुभान अल्लाह त वाइदो कूड़ो नथा कनि ज़ाल मुड़स सचो वाइदो कयो मुर्शिदन जे दरबार में आयो हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं मुर्शिदन पुछियो बच्चा हिन दफ़े लागी तो रही पियो आहे ॻोठ जो चङो आहे लागी तो रही पियो आहे चवे थो हा मुंहिंजा साईं बस मोटंदुसि कोन मुंहिंजे पुट ते फांसीअ जी सज़ा जेसे मूंखे मुआफ़ न कराए ॾींदो तेसी कोन मोटंदुसि बच्चा असां दुआ घुरी आहे रब मुआफ़ कंदो चवे थो क़िबला इंशाअल्लाह ताला पर मोटी कोन वेंदुसि मोटी कोन वेंदुसि चओ चओ मोटी न वेंदुसि कॾहिं इहे धरणो हणी वेह त ॾिस कम थिए थो या नथो थिए बाक़ी इहे टोल कुल्हे तरक़ी वञा थो कलंदर ते दुआ करण उते वञी अखियूं ईअं वधी चिबिरे वांगुरु टिमकाईंदो चारे पता वरी कान इहे दुआऊं घुरबियूं आहिनि अल्लाह वारनि जे दरबार ते वञिबो आहे त दिलि खणी वञिबी आहे दिलि खणी वञिबी आहे मियां इहा दिलि खणी वञ ॾिस त मुराद पूरी थिए थी या नथी थिए अजीज़ा ने मन वेही रहियो हफ्तो गुज़री वयो मुर्शिदन करीमन फरमायो बच्चा अॼु लॻे थो त तूं पको अज़म करे आयो आहे चवे थो जी मुंहिंजा साईं गौर सां ॿुधजां पाण फरमायो बच्चे छॾाइण जी ज़मानत ॾियूं था बच्चे छॾाइण जी ज़मानत ॾियूं था पर वाइदो कर जीअं ज़ाल सां वाइदो करे आयो आहे इहे असां सां बि सचो वाइदो कर जीअं चवंदासीं तीअं कंदे चवे तो साईं मूंखे बचड़ो मिले ॿियो छा खपे पाण फरमायो पहिरियों कमु इहो थई 8 ॾींहं पंहिंजे ॻोठ में हर वक्त नमाज जो अज़ान वञी मस्जिद में पाण चओ छा फरमायो जवाब ॾे 8 ॾींहं अज़ान जवाब ॾे त ख़बर पए न ॻोठ जे चङे खे अमीर खे फरमायो 8 ॾींहं मस्जिद में वञी अज़ान तूं ॾे हर वक्त जो ऐं जेॾी महिल नमाज़ी नमाज़ पढ़ी बस कर उन्हनि खां अॻु में निकिर जुतियुनि वारी जॻह ते वेही उन्हनि जूं जुतियूं सिधियूं कंदो वञ उहे पाए ॻोठ वञनि इहे सवलो कमु न आहे मुंहिंजा दोस्त ॿिज पोखींदा हो न ॿिज भोड़नि जो ॿिज पोखींदा हो न गौर कयो
उनमा गौच तॾहिं निकिरंदो आहे जॾहिं मथी खल सड़ंदी आहे। ये आहे या न? ऐं जंहिंमां गौच न निकिरंदो आहे ॾिसंदा हो त उहो जीअं हूंदो आहे तीअं पियो हूंदो आहे। पोइ चइबो आहे खल साबित आहे, माना अंदर कुझु कोन्हे को। यानी जेसिताईं ॿाहिरी खल न सड़ंदी आहे तेसिताईं अंदर जो आवाज़ कोन ईंदो आहे। जेसिताईं तुंहिंजे नफ़्स खे पादर न लॻंदो तेसिताईं यार ईअं पाण ई कोन मिलंदो आहे। इन करे सचल से चयो न, वो जह दिल पीता इश्क जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता, जह दिल पीता इश्क जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। कियां दिल इश्क जो जाम पियंदी आ मस्ती ते विच मोहब जो मिलिया। सुभान अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया, मस्ती दे विच मुहब जो मिलिया। हस्ती हो न हराम ओ दिल पीता इश्क जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। मस्ती के छॾ वॾे रब के छॾ जवानी के छॾ ॾाढ के छॾ हठ के छॾ मौलवी के छॾ किताबन के छॾ यार जो गुलाम थी पो फर्श ते वेही अर्शर ते आर्डर कर त पूरा थियनि। सुभान ये महबूब कौन मिलंदो जॾहिं न इहा मंज़िल मिलंदी आहे त सचल जहिड़ो दिल पर बि चवंदो आहे तरसयां दे सवे सिपाही। सुभान सचल जहिड़ो महबूब अल्लाह तरसयां दे सवे सिपाही, तरसयां दे सवे सिपाही सचल खास गुलाम ओ दिल पीता इश्क जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। दिल जाम कीअं पियंदी आहे जो दिल में उन यार जो तेरो थींदो आहे, सभु कुझु विसरी वेंदो आहे। मुर्शिदन सां वाइदो थो करे जी मुंहिंजा साईं इहे कंदुसि। छा फरमायो छा कर पंहिंजे ॻोठ जे मस्जिद में 7 ॾींहं हर वक़्तु निमाज़ जो पहिरीं अज़ान ॾे निमाज़ पढ़ी बस कनि। ॻोठ वारनि जो जुतियूं सिधियूं कर, काॾे ॻोठ जो चङो काॾे ग़रीबनि जो जुतियूं। मज़ो त तॾहिं आहे न, मज़ो तॾहिं आहे चवे तो साईं क़बूल आहे। पाण फरमायो 8 ॾींहं मोटी अचिजां। हाणे अंदाज़ो लॻायो जेकॾहिं साहिब ख़ान खे चइजे त तुंहिंजी बीमारी यूं वेंदी पर 8 ॾींहं ॻोठ में अज़ान चओ निमाज़ पढ़ ॻोठ वारनि जो जुतियूं सिधियूं कर। चवंदोसीं ॻाल्हि ॿुधो अज़ान न थी वेंदो भला हर भर त निमाज़ बि पढ़ंदुसि जुतियूं मुखूं सिधियूं कोन। इहा सच्ची ॻाल्हि आहे न। छो त नफ़्स खे मारणु सवलो न आहे। इहे अल्लाह जा काबिल आहिनि जेके निगाह कंदा आहिनि। ख़ुदा जो कसम आहे त निगाह सां इहे तक़दीरूं फेराए छॾींदा आहिनि। मोहम्मद अली अल्लाह जे कामिल सां वाइदो कई आयो ॻोठ में, ज़ाल ॾे न वियो, ॻोठ में आयो निमाज़ जो टाइम अज़ान ॾिनई। माण्हुनि ॾिठो अॼु ॻोठ जो चङो अज़ान पियो ॾे। निमाज़ ख़त्म थी कंधड़ो हेठि कयो जुतियुनि में वेठो आहे, वते जुतियूं सिधियूं कंदो। माण्हू को अचे चवे साईं रहिस ईअं न कर, अखियुनि मां नीर वहनि था पिया, नीर वहनि था पिया। मदीने जे साईं फरमायो आहे जॾहिं न तव्हांजे अखियुनि जा लुड़क लड़नि पक सम्झो त मुंहिंजो रब राज़ी थी पियो। घुरंदा वञो मालिक ॾींदो वेंदो। जॾहिं न दिल में अजीब कैफ़ियत पैदा थिए पक सम्झो त यार राज़ी थियो आहे। झोली झल वॾी झल रब भरे छॾी।
अखड़न मां लुड़क जारी गोठ वारन जो जुतड़ियों सिधियों पियो करे। कह चयो त चरियो थी वियो आ पुट जे प्यार में, कह चयो त दीवानो थी वियो आ, पर हिकड़ी ख़बर उन खे आ ॿी यार खे आ। सौदो कीअं थी रहियो आहे। 7 ॾींहं गोठ वारन जो जुतियूं सिधियूं खई। 8 ॾींहं मुर्शिद जे दरबार में आयो। पाण फरमायो बच्चा हाणे फलाणे गोठ में वञ, अजनबी गोठ जो नालो वरतो, वञ हिकिड़ो टाइम निमाज़ जो फलाणो, वञ तूं ॿे पहिरीं उते वञी पढ़, अज़ान वञी तूं उते ॾे, ॿे पहिरीं जी निमाज़ पढ़ी जीअं निकिरी जुतड़ियूं सिधियूं कंदो वञजा, मोटी अचजा पंहिंजो पुटो सां छदायल वठ जा। देर इहा है यारन वट मिठा, पर तू पंहिंजे पाण खे मजबूत कर। जेॾी महिल फ़कीर खे मिलियो त हाणे आख़िरी मरहलो आहे, वञी ॿे पहिरीं जी निमाज़ उन गोठ में अदा कई। जीअं अज़ान ॾिने माण्हू हैरत में, केरु आहे जेको अज़ान ॾेई रहियो आहे, रुमालड़ो पातो पियो आहे, ग़रीबी हाल कयो वेठो आहे, छो त फ़कीर थी आयो आहे, साइल बणिजी आयो आहे, रईस बणिजी कोन आयो। असां वञूं कलंदर ते, रईस बणिजी आयो है त ओताग में वे कलंदर ते आयो है, साइल बणिजी त गल में कफनी पाए अच न, कंधड़ो निभाए वे, सवाली थी त सवाल पूरो थिए न। रईस थी सवाल ईअं कोन थींदो। अज़ीज़ाने मन जीअं निमाज़ पूरी थी, उन अल्लाह जे बाने जुतड़ियूं सिधियूं करण शुरू कयूं। जुतड़ियों सिधियों कंदे कंदे का महल थी को जवान अंदरों आयो। अचे जुतीअ में पेर विधई, हिन जो उन जे पेर में जुती विधी त उन हिन जे कालर में हथ विझी करे हिन खे हीअं जो कयो, हिन जो मथे ॾिठो, निहारे त जंहिंजे पुट खे मुंहिंजे पुट क़त्ल कयो उन जो पीउ मुंहिंजे मथों बीठो आहे। निहारे तो चवेसि पेरन में छाला पयो आ, माफ़ी छाला तो घुरी, तुझे पुट कत्ल कयो आ। निहारे चवेस तो तोखा माफ़ी घुरण जो टाइम गुज़री वियो, मां तुझे पेरन में कोन पयो हां, माफ़ी घुरण वारे खां घुरी रहियो हां, पंहिंजे यार सां वाइदो निभाए रहियो हां। हिन चयो पंहिंजे यार सां वाइदो निभाए रहियो हां। ओॾा कामिल जी निगाह थी वई उन दिल जे मथां। निहारे चवे तो ॾे ख़बर कहिड़े यार सां वाइदो थो निभाई, चवे तो पंहिंजे मुर्शिद सां वाइदो निभाए रहियो हां। चई त हुकुम कर छा खपे, चई मुंहिंजे पुट जी आज़ादी, चई मूंखां सुबुह मुर्शिदन पंहिंजन वाइदो वरितो आहे। बचड़ा अॼु जेको बि सवाली बणिजी अचे उनखे ख़ाली न मोटाए जा, तोखे तुंहिंजे मुर्शिद मोकिलियो आहे, मूंखे मुंहिंजे मुर्शिद मोकिलियो आहे। हल लिखी मां तो ॾियां तुंहिंजे पुट जो ॾोहो वाफ़ा, पुट खे वठी घर में अची वेहारे छॾिजा। अल्लाह वारा इए तकदीरूं बदलाए छॾींदा आहिनि मिठा, पर तूं पाण में थोड़ी तब्दीली आण। याद रखी छॾ, मदीने जे मीर फरमायो जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मदीने जे साईं फरमायो केतिरा अहिड़ा माण्हू जेके जॾहिं कब्र में लहंदा हा, ढेर अमलन जा गॾु हूंदा अथनि, निमाज़ूं गॾु, रोज़ा गॾु, हज गॾु, ज़कातूं गॾु, ख़ैरातूं गॾु, पर जॾहिं क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में ईंदा, सुञा ऐं ठला हूंदा, कोई अमल बाक़ी गॾु को न हूंदो। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ॿिया अहिड़ा माण्हू हूंदा जेके कब्र में पहुचंदा त अमल थोड़ा हूंदा, पर जॾहिं महशर जे मैदान में ईंदा त अमल उन्हनि जा ढेर थी वेंदा। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खोले राज़ बयान कयो। मुझे मदीने जे मीर फरमायो उहे माण्हू जेके रोज़ा भी रखदा हुंदा, ज़कातूं भी ॾींदा हुंदा, हज भी कंदा हुंदा, निमाज़ूं भी पढ़ंदा हुंदा, ख़ैरातूं भी कंदा हुंदा, पर ग़रीबन जो हक़ खाईंदा हुंदा, मिस्कीनन जी दिलड़ी ॾुखाईंदा हुंदा, यतीम
यतीमन के तकलीफ ॾींदा हूंदा कंहिंजी पनीअ जो टुकड़ो खाधऊं कंहिंखे गारियूं ॾेई दिलि ईज़ायूं कंहिंजी यतीम जी मशीन खाई विया कंहिंजो नलको खाई विया नेकियूं पंहिंजे पासे पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजो रब चवंदो हिन जो ईंदो सवाली मौला मुंहिंजे ज़मीन जो वेसो खाई वियो अल्लाह चवंदो ॾे चवंदो मौला कुझु नाहे रब चवंदो इन जूं नेकियूं हिन खे ॾियो हिन जा गुनाह हिन खे ॾियो इएं हुन जूं नेकियूं विरहाए पियूं वञ पियूं मालिक ईंदा वेंदा पोइ चवंदो मौला मुंहिंजे पाणीअ में राति जो सोराख़ करे पाणी वही वियो नेकियूं उन खे मिली वियूं पोइ चवंदो मौला मुंहिंजे बोझ जी भरी खईं नेकियूं उन खे मिली वियूं पोइ चवंदो मुंहिंजा मौला मुंहिंजे गाह मां पुठा रख करे वियो नेकियूं उन खे मिली वियूं हमराह सखड़ो थी वियो चवंदो मुंहिंजा मौला हेॾियूं ज़कातूं ख़ैरातूं मूं कयूं काॾे वियूं रब चवंदो नेकियूं करे आए पर ग़रीबन खे ॾुखाए आए तुंहिंजो नेकियूं ग़रीबन जे खाते में हलियूं याद रखी छॾ मुसलमान गौर सां हिन सॼण साईं जे ग़ुलाम जी इहा ॻाल्हि ॿुध निमाज़ में कमी कोताही कई न पर जे रोई चयो मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे माफ़ी ॾे मुंहिंजो रब माफ़ी ॾींदी पुछण वारो केरु नाहे रोज़े रखण में कमी कोताही कई हज करण में कमी कोताही कई रोई चई मुंहिंजा अल्लाह से मूंखे माफ़ी ॾे रब माफ़ी ॾींदी गौर सां ॿुध फ़क़ीर ॻोठ माही खान ओठे जे पट ते वेहण वारा साहब खान ऐं राहिब खान जे मरम खान जे ओताक ते वेहण वारा गौर सां ॿुध पर जेकॾहिं कंहिंजो राति जो पाणीअ जो रुगी चीच सां न सोराखड़ो करे छॾियई त मुंहिंजे गाह जो ॿारड़ो मखिजी वञे इहो जेको चीच जो सोराख कई न सॼी रात रोई तो बहु कर रब चे तो तेसी माफ न कंदो वई जैसी वो मालिक तो के माफ न कर याद रखी छॾ तूं असां त ये निचो माण्हुनि जो माल खाई था वञूं ड्रिज याद रखी छॾ जॾहिं अल्लाह जे दरबार में पहुचंदे त इहो पाणीअ जो सोराख ॾे जी बि माफ़ी न मिलंदी छो त मुंहिंजो रब चवंदो इहो मुंहिंजो ॾोह न कयो अथई हे मुंहिंजे बाने जो हक़ खाधो अथई जेसीं मुंहिंजो बानो तोखे हक़ मुंहिंजे बाने खे न ॾींदे तेसीं मां रब बि तोखे मुआफ़ न कंदुसि ऐं मुसलमान ॿिए जो हक़ न खा बाक़ी जे इबादत में कमी कोताही थी त याद रखी छॾ चई त तोखे क़ुरान पढ़ी ॿुधायां अॼु जहन्नम में गुनाहगार कोन वेंदो सुभान अल्लाह सल्लल्लाहु छा चयो मूं जहन्नम में गुनाहगार कोन वेंदो ॻाल्हि ॻाल्हि जहन्नम में गुनाहगार कोन वेंदो जहन्नम में गुनाहगार कोन वेंदो चओ त खोले ॿुधायां वाजी भला जहन्नम खाली हूंदो चओ न भरियल हूंदो जहन्नम में वेंदो केरु इहो जुमिलो यादि कजो गौर सां ऐं मूं बज़ोरीअ वञे थो गुज़रंदो 11 बजे ताईं तव्हां सां हलां थो 2 कलाक तव्हां कच्चे ॿारनि खे ॾियूं था भला तबियत उहे ठीकु कोन्हे पर 2 कलाक त वेहो छो त अञा मूंखे इमाम हसन हुसैन जो शान बि थोरो बयानु कयो छा ख़्यालु आहे तव्हांजो अज़ीज़ाने मन पर हीअ गौर सां ॻाल्हि ॿुधी वठ कहिड़ी ॻाल्हि पे कयमि तव्हां सां हाणे सुभान अल्लाह कुरान शरीफ पढ़ी ॿुधायो गुनाहगार सुभान दोज़ख में न वेंदो एॾो ज़हन पको अथव पोइ सुभाणे केरु पुछंदो आहे ॾे ख़बर ओ फ़क़ीर आशिक़ राजपर ताहिरी आयो ॾे ख़बर चए था बट भञी छॾी जे ॿुधो ॿाहिरि छो रखिया हा चयईं छा हींअर ॻाल्हियूं भञियूं कई पर चयईं अलाए छा ऐं मुसलमान ही जेको बार बार तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां मां त मूं छा चयो इन जे लाइ त जीअं तव्हां ॻाल्हायो तव्हांखे यादि ॿिए मूं चयो त गुनाहगार जहन्नम में न वेंदो चओ गुनाहगार जहन्नम में न वेंदो कोन वेंदा हाणे मूंखां सवाल कयो त फ़क़ीर जे गुनाहगार न वेंदा त बाक़ी जहन्नम में केरु वेंदो सवाल कयो त मां जवाबु ॾियां चओ हा सही केरु वेंदो बाक़ी स्टेज वारा था पुछनि तव्हांखे मुंग वात में पइजी विया न अज़ीज़ाने मन गुनाहगार जहन्नम में न वेंदो जहन्नम में वेंदो ज़रूर केरु वेंदो जो जेको मुजरिम हूंदो उहो वेंदो वनसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा
हिकड़ी आयत मुंह पढ़ी कुरान करीम जा हाफिज़ हो सजे 30 पारन खे वनी भेरो दियो जिते भी मुजरम जी गाल हुंदी जहन्नम उते ही हुंदो जिते गुनाह जी गाल हुंदी भर में बख्शिश जो जिक्र मौजूद हुंदो कुरान पढ़ी बुधाई मुझे मदीने वाले मीर जे दरबार में कहजे दरबार में चो मदीने वाले मीर जे दरबार में मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में केर आया चो गुनहगार आया केर आया गुनहगार के चेबो आ जो नमाज में सुस्ती करने वारो रोजे में सुस्ती करने वारो हज उम्रे में सुस्ती करने वारे के गुनहगार चेबो आ याद रखी चल जा पराए हक खाइण वारे के गुनहगार न पर मुजरिम चेबो आ जेको अल्लाह जा हक विञाईंदो आ उनके गुनहगार चइबो आ जेको मखलूक जा हक खाईंदो आ उनके मुजरिम चइबो आ मुजरिम जूं टे शक्लियूं हन घणियूं मुजरिम जूं टे शक्लियूं हन हिकड़ो काफर यानी अल्लाह जे नबी जे अज़मत जो इनकार करण वारो उनके भी मुजरिम सॾबो आ ॿियो बेअदब खे भी मुजरिम सॾबो आ टियों उनके मुजरिम सॾबो आ जेको अल्लाह जे मखलूक जा हक गज़ब कंदो आ कुरान करीम बुधाए रहियो आ जहन्नम में मुजरिम वीदो गुनहगार कोन वीदो कीअं कोन वीदो मुझे आका जे दरबार में गुनहगारन जा टोला आया ज़ारो कतार रोण लगा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा गुनाहन जी इंतहा करे छडिया न नमाज पढ़ी थो न रोजा रखया थो न ज़कात ॾिनी थो न हज कयो थो मुझा आका हाणे त 80 साल उम्र थी वई आ शर्म थो अचे रब जानो दुआऊं घुरंदे मुझा आका मेहरबानी कयो मुझे आका फरमायो मरण खां अॻ में जेके अल्लाह तौबा नसीब कंदो आ उन जे लाइ पक्की खुशखबरी आ त मुझो रब राज़ी थियो आ तॾहिं रब उनखे तौबा जी तौफीक ॾेई छॾी आ अल्लाह जे ज़ात बाबरकात मुझे मदीने जे साईं के फरमायो ऐ मुझा महबूब जी मुझा करीम रब पंहिंजा लबड़ा खोल कुल मुझा मुस्तफा जी मुझा करीम रब पंहिंजा लबड़ा खोल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम मुझा मुस्तफा इन पंहिंजे बांदड़न के चओ ये जुमलो वरी दोहराया हाफिज मोहम्मद अली गौर सां ॿुधजा या अहले इल्म ॿुधो आम फ़कीरन जे लाइ ख़ुशख़बरी इल्म वारन जे लाइ तोहफ़ो कुरान में अल्लाह जिथे चवंदो आहे मुंहिंजा बाना हुजूर जे दरबार में अल्लाह जी पुछा करण आया खुदा किथे मिलंदो अल्लाह जे महबूब चवीन व इज़ा सअलक इबादी ओ मुंहिंजा बाना हिते कुरान में निहारब चवे तो कुल महबूब तू चो मौला कंहिंखे चवां या इबादी चो ओ मुंहिंजा बाना महबूब तू चो ओ मुंहिंजा बाना चई रहियो आहे महबूब तू चो छो त जेके मुंहिंजा उहे तुंहिंजा जेके तुंहिंजा उहे ई मुंहिंजा सुभान अल्लाह जअलतु ज़िक्रक ज़िक्री ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा मां अल्लाह पंहिंजे ज़िक्र के तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे ज़िक्र के पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो आहे ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा काइनात में रब्बुल आलमीन भी हिकिड़ो आहे त रहमतल लिल आलमीन भी हिकिड़ो बनायो थई ओ मुंहिंजा मुस्तफा जिते मुंहिंजी रबूबियत आहे उते तुंहिंजी मुस्तफ़वियत आहे जिते जिते मां रब जो ज़िक्र हूंदो उते तो मुस्तफा जो ज़िक्र ज़रूर हूंदो सुभान अल्लाह या
इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम। महबूब पंहिंजे दीवाननि खे चओ, पंहिंजे मस्ताननि खे चओ, बार बार पंहिंजे बाननि जो ज़िक्र न कबो, छो त अल्लाह मेहरबानी कई आहे, मगर ग़ुलाम ग़ुलाम हूंदो आहे। असां ग़ुलाम आहियूं, इन करे ग़ुलामीअ जो हक़ अदा करे चऊं। अल्लाह पंहिंजे महबूब खे चयो, महबूब पंहिंजे दीवाननि मस्ताननि खे चओ, मां रब ॾिसी रहियो आहियां, गुनाह वाकई घणा कया अथनि, निमाज़ुनि में सुस्ती कई अथनि, रोज़नि में सुस्ती कई अथनि, हज में सुस्ती कई अथनि, पर अॼु जो मौक़ो ॾिनो थमान सुभान अल्लाह। यारीअ जे सूरत में माही खान उठे जे ॻोठ में पट ते वेहारे, मां अल्लाह मौक़ो ॾिनो थमान। महबूब चवीन रुगी रोई चवन, मौला ख्वार है बदकार है, डूबे हुए जिल्लत में है, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। मुझा महबूब मुस्तफा रुगी तुझे दामन में हथ विझी करे, मां अल्लाह जे दरबार में दुआ घुरी ॾिसन, हथड़ा खणी ॾिसन, दसीन ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। रब कुरान में चवे, मां सभई गुनाह माफ़ करे छॾींदुसि, ॿुधा जा गुनाह माफ़ थी वञनि, उहो जन्नत में वेंदो या कोन वेंदो? जवाब बेशक जवाब ॾियो। अल्लाह तो कुरान में चवे, इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, गुनाह मिड़ई माफ़ कंदो मान, न रुगी गुनाह माफ़, इन्नहु हुवल गफूरुर रहीम। मां अल्लाह बख्शींदड़ भी आहियां, रहम कंदड़ भी आहियां। मौला रहम कीअं कंदो आहे? सिंधीअ में सवलो थी ॿुध, मौला रहम कीअं कंदो आहे? मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, तुंहिंजे पत्थर दिलि खे जॾहिं मां मेण करे छॾियां, पक सम्झ त यार राज़ी थियो। सुभान अल्लाह। कीअं ख़बर पए त मुंहिंजा गुनाह रब माफ़ करे छॾिया? अल्लाह तो फरमाए, जॾहिं तुंहिंजा जुर्म तोखे नज़र अचनि, पक सम्झ गुनाह माफ़ थिया आहिनि, तॾहिं जुर्म नज़र अची रहिया आहिनि। तुंहिंजा गुनाह जॾहिं माफ़ थींदा त तुंहिंजे दिलि में ख़्यालु ईंदो, फलाणे जे अन्न जो पांचको खयो हुउमि, यार ज़िंदगीअ ते भरवसो नाहे, वञा मोकिलाए अचां। आयो हली चई, हाजी साहब खान, मूं तुंहिंजे अन्न जो पांचको खयो हो, ग़रीब हुआ ॾेई नथो सघां, मूंखे मुआफ़ कर। हाजी साहब खान चयो, वञ तोखे मुआफ़ कयुमि। हाणे इन माफ़ीअ जो अहसास तॾहिं थींदो आहे जॾहिं अंदर वारी अख खुलंदी आहे, अंदर वारी अख तॾहिं खुलंदी आहे जॾहिं रब गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। जेकॾहिं न पराओ हक़ खाधो अथई ऐं तोखे एहसास न थिए दिलि में, वो पक सम्झ अञा तुंहिंजा गुनाह माफ़ न थिया। चो अञा गुनाह माफ़ न थिया आहिनि, तो अञा सची तौबह न कई आहे। तौबह सची कंदे रब तुंहिंजा गुनाह माफ़ कंदो, रब गुनाह माफ़ कंदो। कपिड़ो धोपंदो त अछो थींदो या मेरो थींदो? अदा अचो थींदो। ॻाल्हायो, अछो थींदो न? जॾहिं कल्ब अछो थींदो आहे त अंदर नूर थींदो आहे, जॾहिं नूर थींदो आहे त नूर जी नज़र पवंदी आहे, जॾहिं नज़र पवंदी आहे हिननि अखियुनि जी नज़र ॿियनि ते पवंदी आहे, हिननि अखियुनि जी नज़र पंहिंजे पाण ते पवंदी आहे, पंहिंजे पाण में निहारींदो त ही बि हक़ खाधो अथमि, ही बि हक़ खाधो अथमि, ही बि ॾोह कयो अथमि, ही बि ॾोह कयो अथमि, पोइ दर दर ते वञी चवंदो मूंखे मुआफ़ कयो। हक़ीक़त में इन जो घटि शान न थी रहियो आहे, रब इन खे अर्शन ते बुलंद करे रहियो आहे। ॿिए खां माफ़ कराइण में ऐब न सम्झजां। क़यामत जे ॾींहुं हाणे पाण में वेठा हो, पांचको अन्न जो मुंहुं खयो, फर्ज़ कयो मुंहुं खयो राहिब खान जे दुकान मां, राहिब बि कोन ॾिठो, विसरी वियसि। मूंखे त यादि आहे छो त मूं खयो आहे, माफ़ी कीअं वठां? माण्हू चवंदा, अड़े भेणा ॾिस ॾोह कयो अथई, माफ़ी थो वठे।
हिते 50 माण्हू ॾिसंदा तवज्जो पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अणखुट मखलूक हूंदी उते जॾहिं तुंहिंजो पाच को ज़ाहिर थींदो उदा त करोड़नि माण्हुनि जे साम्हूं बेइज़ती थियण वॾी ॻाल्हि आहे या 5 माण्हुनि जे साम्हूं थियण वॾी ॻाल्हि आहे जवाब ॾियो कंहिंजे साम्हूं वॾी ॻाल्हि आहे जवाब ॾियो मुस्लमान अगर क़यामत वारे अज़ाब खां बचण चाहियूं था त अचो त ॿियनि जा हक़ वापसि कयूं ॿियनि जा हक़ ज़ाल जो भी हक़ आहे मता समझी ॿियनि मां मुराद ॿियो राजा पहिरों तुंहिंजो घर आहे ज़ाल जो हक़ आहे ओ तुंहिंजो हक़ आहे तूं उन जो हक़ आहे अगर उन जे हक़ जे मथां धाड़ो हयो अथई पंहिंजा तालुकात ॿिए हंधि रखिया अथई त तूं अल्लाह जे दरबार में ज़ाल जो मुजरिम आहे अगर ज़ाल मुड़स खे छॾे कंहिं गैर ॾे रुॻी निहारणु शुरू कयो मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो ऐं फ़रिश्तो इन औरत जे मथां लानत जो वस्कार कयो छो त पंहिंजे मुड़स जे हक़ जे हूंदे गैर जे तरफ़ ॾिसी रही आहे मर्द हुजे या औरत हुजे जॾहिं हिक ॿिए जे हक़नि जो ख़्याल कंदा मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थी पवंदो मदीने जो मीर राज़ी पवंदो त ॿिन्ही जहाननि में भलाई भलाई थी पवंदी ईअं कंदासीं उन लॻी आहे पाणी पीआरींदो ईअं कंदासीं बेशक दवाऊं थो पियो खावां कलाक सवा बस किथे किथे ॻाल्हायां किथे को मौज में अचे वञा हिते बि को चिरनि सां गॾु तव्हां बि चरिया मां बि चरियो चरिया चिरनि सां अचे मिलिया आहिनि तव्हां मोहबत में वेठा हो मां बि तव्हां सां गॾु वेठो आहियां पर थकिजी यकीनन तव्हां बि पिया हूंदो पर दिलि चवे थी त मां यार पूरा करे वठां चिठी यादि आहे मूंखे विसरी कान थी चिठी याद आहे चिठीअ में सुहिणी ॻाल्हि लिखियल आहे का ग़लति ॻाल्हि अलाह वारनि जो ग़ुलाम हुयो मथे ते निस्बत वारो हुयो यकीनन उहो ॻाल्हि ॿुधो शैतानगिरी जेके कंदा आहिनि उहे अलाह वारनि जा ग़ुलाम कोन हूंदा आहिनि यादि रखी छॾियो छो त जेको अलाह वारनि जो ग़ुलाम हूंदो आहे न उहो इस्लाह कंदो आहे ऐं कराईंदो आहे हाणे तव्हांजे दिलि में ख़्यालु ईंदो फ़क़ीर अलाए छा ॾेई वियो फ़क़ीर चिठड़ी ॾेई वियो त साईं माण्हू दाढ़ीअ वारे के कुछ घट वध ॻाल्हाईंदा आहिनि त दाढ़ियूं रखो था हीअं था कयो वग़ैरह वग़ैरह इन मुतालिक़ थोरो ॿुधायो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सब खां पहिरीं हाणे भला 15 मिंट हिते पूरा कया सब खां पहिरीं त जेको ॻोठ जो चङो आहे उन जे मथां ज़िमेवारी ॻोठ जे चङे जी आहे ॿिए नंबर ते ॻोठ जो जेको पेश इमाम आहे उन जे मथां ज़िमेवारी पेश इमाम जी आहे ॻोठ जे चङे जे मथां ज़िमेवारी आहे त हक़ जा फ़ैसिला करे ॻोठ जे चङे जी ज़िमेवारी आहे त पंहिंजनि ऐं परावनि में अदल इंसाफ़ में फ़र्क़ु न करे सॼे ॻोठ खे हिकिड़ी नज़र सां ॾिसे इहा ॻोठ जे चङे जी ज़िमेवारी आहे पेश इमाम जी ज़िमेवारी आहे त अल्लाह मूंखे पेश इमाम बनायो आहे रहिस बि मुंहिंजे पोयां ग़रीब बि मुंहिंजे पोयां उन जे मथां लाज़िमी आहे त मुंहिंजे मदीने वारे मीर जे शरीयत ऐं सुन्नत जो हया करे अल्लाह जे ज़ात जा मानाओ याद रखी छॾियो जॾहिं हुज़ूर जी सुन्नत मुंहं ते हूंदी आशिक राजपर ताहिरी वेठो आहे मथे ते महबूब मदीने वारे मीर जे सुन्नत वारी दिस्तार आहे मुंहं ते हुज़ूर जी सुन्नत आहे अगर मां को ग़लति कमु कंदुसि त ॾिसण वारो देर न कंदो चवंदो होॾे होॾे निहार हुज़ूर जी सुन्नत मथे ते हुज़ूर जी सुन्नत मुंहं ते वरी कम ॾिसीस कहिड़ा थो करे यानी मुंहिंजे ज़ात ते अटैक न कंदो पर हू अटैक कंदो मुंहिंजे मदीने वारे घोट जे सुन्नत ते त मुंहिंजा दोस्त यादि रखो जेको आशिक हूंदो आहे उहो पंहिंजो सिर्फ़ कलम कराए छॾींदो पर महबूब जे मथां कख बि बर्दाश्त न कंदो आहे जंहिंजे चहिरे ते हुज़ूर जी सुन्नत इश्क में रखियल हूंदी हुज़ूर जी सुन्नत मुहबत में रखियल हूंदी उहो पंहिंजो किरदार अहिड़ो भलो कंदो जो केरु उन ॾे चीच न खणी सघे हा अगरि को चीच खणे थो ग़लतीअ मां त मां नालो वठां कंहिंजो हज़रत ख्वाजा हसन बसरी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह हज़रत ख्वाजा हसन बसरी जेड़ो
साहिब कमाल अल्लाह जो सालिह बानो हिकड़े शख्स बदमाशी कंदे बेहयाई कंदे टोक ठठोल कंदे बकर कायो पियो वञे सोने हज़रत ख्वाजा हसन बसरी दे निहारे चवण लगो ऐ हसन दे खबर पाण बीही रहा चवे तो दे खबर तुझी ही दाढ़ी भली या मुझे बकर जी ही दाढ़ी वॾे बकर के थी न हेठो थोड़ी हथ विझी चे मुझे बकर जी दाढ़ी भली या तुझी दाढ़ी भली मूं जड़े मौलवीअ खे चवे हत हिते हिकड़ो ही रखे सन साह ही न खणे यो सच्चाया न तो वरी मुझे मत हमलो कयो लेकिन अल्लाह जे कामिल फलीअ जो जवाब निगाहे फलीअ दे निहार सोने ख्वाजा हसन बसरी जे अखड़िन में लुढ़क लड़ी आया अखड़िन में लुढ़क लड़ी आया निहारे पाण फरमायो जवाब बुध पाण फरमायो बच्चा ओ बचड़ा जे कदे हसन बसरी जो ईमान ते खात्मो बिल खैर रब फरमायो कलमे वारो मौत रब नसीब कयो मरण वक्त मदीने वारे मीर जो दीदार थियो त हसन जी दाढ़ी भलिया पर जे मरण वक्त कलमो नसीब न थियो त पो हसन जे दाढ़ी खां तुझे बकर जी दाढ़ी भलिया सुभान अल्लाह एडो वडो जवाब ॾिनो राज कहिड़ो हो पाण ॿुधाइण चाहियूं ऐ दुनिया वारो ओ दुनिया वारो जेकॾहिं हुज़ूर जी सुन्नत रखी ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे शरीयत जो हया कंदव त मुंहिंजो अल्लाह तव्हांखे दुनिया में त इज़त ॾींदो पर तव्हांजो ख़ात्मो ईमान ते ज़रूर फरमाईंदो पर जेकॾहिं मुंहिंजे मदीने वारे मीर जो मुझा दोस्त लिबास ढके सिंधी में चवंदा त मुंह में मुल्ला अंदर में इब्लीस अल्लाह जी ज़ात पनाह में रखे जेकॾहिं मुंह पांजे के अलग करे ऐं अंदर में हिकिड़ो सवाल कया मुआमिलो दाढ़ीअ जो न आहे मुआमिलो हुज़ूर जे निस्बत जो आहे मामलो दाढ़ीअ जो न आहे मामलो हुज़ूर जे निस्बत जो आहे दाढ़ी त हिन सुहारी जे वारनि खे चइबो आहे इहा दाढ़ी त सिखनि खे असां खां वॾी मौजूद आहे पटको सिख पायो पटको फौजी सिख बि पाईंदो आहे आम सिख बि पाईंदो आहे दाढ़ी बि रखंदो आहे पर उनखे न की उहा दाढ़ी फ़ाइदो ॾींदी न की हो पटको फ़ाइदो ॾींदो छो उनखे पटको आहे पर पंहिंजे सिखनि जी पर्रा उनखे दाढ़ी आहे पर पंहिंजे गुरुअ जी पर्रा मुस्लमान खे दाढ़ी हूंदी आहे मुंहिंजे मदीने वारे घोट जी सुन्नत हूंदी आहे मुसलमान जी दिस्तार हूंदी आहे मदीने वारे मीर जी सुन्नत हूंदी आहे इन जो सवाब ऐं इज्जत ॿिन लफ़्ज़नि में ॿुधायां दिस्तार पाए निमाज़ पढ़ हिक निमाज़ जे एवज़ 25 निमाज़ुनि जो सवाब पेश इमाम दिस्तार पाए निमाज़ पढ़ाए हिक निमाज़ जे एवज़ जमायत के बि 25 निमाज़ुनि जो सवाब पर जन खे सुन्नत सां प्यार न हूंदो आहे उन जी निशानी थो ॿुधाई ट्राल कुल्हे ते पियो हूंदो आहे जॾहिं निमाज़ पढ़ंदा मथे ते टोपी हूंदी टोपीअ जे मथां न ॿधंदा ट्राल लाहे मुसले के छड़े मुसले ते रखी गोडा उन ते रखंदा छो तो उनके हिकड़ी नमाज खपे जे बधर त 25 नमाज मिली वने सुभान अल्लाह अच मुझे मदीने वारे मीर जे हिन दाढ़ी मुबारक जे सुन्नत ते हिन सुन्नत जी ताकत कन्न खोले बुध ओ गोठ माही खान जे पट ते वेहण वारा हिन वक्त जे कदे इमरान खान हिते मौजूद हुजे आसिफ बाजवा मौजूद हुजे वजीर आला मुराद अली शाह मौजूद हुजे सिंध जो वडो वजीर आर्मी जो चीफ मुल्क जो वजीर आजम भला सदर उलवी साहब आरिफ के भी खणी गंढे चो त सभई तकरीबन हिकु जहिड़ा लगंदा हन चैनी के बिहार पर जॾहिं इशा जे निमाज़ जो टाइम थींदो मुराद अली शाह बेशक आहे त सैयद सगोरो पर मुसले ते को न बीहंदो
वजीर आज़म इमरान खान मुसल्ले ते कोन बीहंदो, आर्मी चीफ मुसल्ले ते कोन बीहंदो, आरिफ उलवी सदर मुसल्ले ते कोन बीहंदो, निहारी दा त केर बीहे भले गरीब बीठो पर जे हुजूर जी सुन्नत मौजूद त सभई चवंदा त जो मुसल्ले जो लायक उहो वा जे मुंह ते मुझे मुस्तफा जी सुन्नत मौजूद जेकॾहिं हुजूर जी सुन्नत जी ताक़त ॾिसण थो चाही त गौर सां ॿुधी छॾ, मुंहिंजे हुजूर जे हिन हिकिड़ी सुन्नत जी एतिरी ताक़त आहे जो दुनिया जो सभई कुर्सियूं पोयूं मुंहिंजे मुस्तफा जो ग़ुलाम अॻियां बीठो हूंदो। या कंहिंजी ताक़त आहे सिर्फ़ नमाज जे टाइम ते नमाज खां पोइ अलाए काथे कढी छॾींदे छो रब तो काइनात खे ॿुधाए त जेको मुंहिंजो हूंदो आहे उनखे इज़त मां पंहिंजे घर में पाण ॾींदो आहियां। मुंहिंजा दोस्त हिन सुहारीअ जी वॾी इज़त आहे, वॾी इज़त आहे, पर ख़ुदा जी ज़ात शल असांखे हिन जे इज़त ऐं अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असां जेके रखूं था ॾाढ़ियूं उन्हनि जे मथां वधीक हक़ आहे। मूंखे नथो लॻे त ॾाढ़ीअ वारो नेक सालिह हुजे ऐं को माण्हू हुनखे ॾाढ़ीअ ते कार ॾे, हुनजी ज़ुबान सुकी वेंदी। कार उनखे मिलंदी आहे जेको ज़ाहिर में रूप ॾाढ़ीअ जो करे, शरीयत जो करे ऐं कम। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला मुआ फरमाए जो शैतान खे बि शर्म अचे जॾहिं अहिड़े क़िस्म जा माण्हू कम कंदो आहे त पोइ मुंहिंजो रब थो चवे ओ मुनाफ़िक तूं दुनिया जे साम्हूं हिकिड़ो रूप थो रखीं, मां रब जे आॾो तुंहिंजो ॿियो रूप आहे, मां अल्लाह बेनियाज़ हां तोखे पर मुंहिंजो रब ढकींदड़ आहे। हा अहिड़े गुनहगार खे बि मुंहिंजो अल्लाह बख़्शींदड़ आहे। तूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा। ॿुध गौर सां ॻाल्हि ॻाल्हि खोली थे हबीब अजमी अल्लाह जो कामिल वली आहे केरा। 5 मिंट बचंदा ॻाल्हि करे वठां। अल्लाह जो कामिल वली आहे हिकिड़ो शख्स व्याजी आहे। केर व्याजी? व्याजी केर? जवाब दे। व्याजी शख्स एतिरो त व्याज खोर आहे जो सुबुह खां शाम ताईं रुगी व्याज ते गुज़र कंदो आहे। ख़ुदा शल पनाह में रखे। व्याज खोर शल मुंह न पवे। चओ ड्रिजो न त फलाणो वॾेरो कावड़ बो न ड्रिजो न। ख़ुदा खां पनाह घुरो। वो जेको पलीत जानवर आहे न उहो बि चवंदो मौला सुबुह खां को व्याज खोर मुंह न लाइजां। जेतिरो थी सघेव व्याज खोर जे दर जो पाणी बि न पियो। यादि रखो हुन में बरकत कोन्हे, वॾी हरकत आहे। व्याज खोर सुबुह जो सवेल निकितो, पैसा न मिलिया, लूण खयईं, ॿिए हंधि वियो पैसा न मिलिया, मिर्च खयईं, टे हंधि वियो पैसा न मिलिया, अटो खयईं, सामान खणी ज़ाल खे ॾिनई पचाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा मानी व्याज जे पैसनि जी खाई वरी व्याज ओगाड़ी करण लाइ निकितो। तवजह कजो जॾहिं राणो रीझंदो आहे त का वाट खोले ॾींदो आहे। जॾहिं राणो रीझंदो आहे त का वाट खोले ॾींदो आहे। रीझे छाते थो मर्ज़ी उन जी आहे। निकितो ॿाहिरि, जॾहिं ॿाहिरि निकितो त को जानवर उञायल दहूं पियो करे हुयो त व्याजी, पर दिलि में ख़्याल कयईं हे जानवर आहे पाणीअ जे लाइ ॿधो पियो आहे, दाहूं थो पियो करे। हिक हिकायत में हो त जानवर खे घुटो अची वियो हो, मालिक ॿधी हलियो वियो। हिन जे दिलि में ख़्याल आयो पंहिंजे सवारीअ तां लही करे उन जानवर जो घुटो खोलियईं, हुन साहु खयो, उनखे थोरो पाणी पियारे, अमल एतिरो कयईं यार राज़ी थी वियो। जॾहिं राज़ी थींदो आहे राणो तॾहिं इंसान खे बनाईंदो आहे सियाणो। सुभान अल्लाह। पोइ कोन थींदो आहे अयाणो। हाणे अॻिते वञे थो पियो, अॻिते ॾिठई त हिकिड़ा नंढड़ा ॿार रस्ते में रांदि पिया खेॾनि। जीअं माही खान ॻोठ जे ॿाहिरों मिटी रस्ते ते लॻी पई आहे, रांदि पिया खेॾनि। हिनखे ईंदो ॾिसी हिक ॿिए खे चवण लॻा जहन्नमी शख्स पियो अचे, दोज़ख जी बाहि पई अचे, भॼो भॼो परे थियो। नंढड़ा ॿार रस्तो छॾे बीही रहिया। हिन जे दिलि में ख़्याल आयो
व्याजी तमा आहियां पर हे इलाइको नओ आहे इन नंढड़नि ॿारनि खे कंहिं ॿुधायो त मां व्याज खोर हां मां जहन्नम में वेंदुसि बीही रहियो ॿार हिक ॿिए खे ईअं चई करे तकड़ा पंहिंजे ॻोठ ॾांहुं हलिया विया हे अॻिते वञे बि थो पियो दिलि में ख़्याल कंहिंखे ईंदा आहिनि जो राणो राज़ी थींदो आहे त सियाणो कंदो बेशक जेते राणो थींदो आहे राज़ी उनखे बनाईंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे दर जो गाज़ी हे अॻिते वञी रहियो आहे दिलि में ख़्याल थो अचे दिलि में ख़्याल थो अचे कंहिंखां पुछां हे केरु हुया ईअं चवंदे चवंदे हबीब अजमीर जी अॻियों दरबार थी अचे हिक हिकायत मुताबिक़ हज़रत ख्वाजा हसन बसरीअ जे दरबार में आयो जीअं जो दरबार में पहुतो ॾिठई त हबीब अजमीर या ख्वाजा हसन बसरी बिनी मां हिकिड़ो बुज़ुर्ग उथी इस्तक़बाल में बीठो हे परेशान थी वियो निहारे चवे थो साईं मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे मां व्याजी हां व्याज खाई निकितो हां व्याज जे इरादे सां निकितो हां रस्ते में ॾिठमि नंढड़ा ॿार मूंखे ॾिसी करे चवनि पिया जहन्नमी पियो अचे परेशान हाल में हिते आयो हां तव्हां वरी हेॾी अॼु मूंखे इज़त था ॾियो हूअं मूंखे अचणु कोन ॾींदा हो मिलंदा कोन हुयो अॼु मूंखे इज़त पिया ॾियो पाण निहारे फरमायो अॼु नालो त तुंहिंजो साॻियो आहे फर्श ते तुंहिंजो नालो अञा साॻियो आहे पर अर्श ते रब तुंहिंजो नालो बदलाए छॾियो आहे चवे थो साईं फर्श ते साॻियो अर्श ते कीअं बदलजी वयसि पाण फरमाइनि था ॾे ख़बर कंहिं ते रहम कयो अथई कहते रहम कयो थई गाल विसरी वई अचानक याद आई जैसे ॿियो त कुछ न अचा पयो हेॾे रस्ते में व्याज वठण जानवर हिकिड़े के घुटो आयो पयो हो पंहिंजे सवारीअ तां लथुसि दिलि में एहसास थियो त साह वधी शइ आहे उन जो घुटो कढियमि उनखे पाणी पियारी जैसे उञारो हुयो पाणीअ जो टुकड़ो पियारियो मांसि पाण फरमायो तो फर्श ते पाणी पियारियो अर्श ते तुंहिंजो दफ़्तर धोपी वियो सुभान अल्लाह अर्श ते तुंहिंजो दफ़्तर धोपी वियो चई साईं वो नंढड़ा ॿारड़ा मूंखे जहन्नमी पिया चवनि पाण फरमायो अर्श ते तुंहिंजो दफ़्तर धोपी वियो आहे अञा फर्श ते ख़बर कान पहुती आहे इहे फर्श जा मलाइक हुया जेके तोखे जहन्नमी सचो सॾे रहिया हुया तां करे चवे थो साईं जेको अर्श ते धोपी वेंदो आहे उहो फर्श ते कीअं धोपंदो आहे पाण फरमायो सची तौबा कर अज सच्ची तौबा कर हथ हथ में दई बैयत कर वायदो कर त ऐ ख्वाजा हसन बसरी जन दे जेतिरो भी कर्जा मां उन्हनि सभिनी खे कर्ज माफ़ करे छॾियो अल्लाह मूंखे वरतल व्याज माफ़ करे सच्ची दिलि सां तौबा कर रोई चवे थो साईं मूं सच्ची दिलि सां तौबा कई सभिनी खे मूं माफ़ कयो पाण फरमायो मोटी वञ वरी तो अर्ज़ करे सोना मोटी त वञा पर इन ॿारनि खे केरु समझाईंदो ख्वाजा हसन बसरी फरमायो अखारो अर्शन ते होको अची वियो हो हाणे फर्शन ते बि होको अची वियो आहे त जन्नती जवान अची रहियो आहे मोटियो साॻे रस्ते सां परे खां ॾिठई त साॻिया बचड़ा रांदि पिया खेॾनि रांदि खेॾंदो ॾिसी तकड़ो आयो ॿारड़ा ॾिसी हिक ॿिए खे चवण लॻा अली गौहर माशाअल्लाह जन्नती जवान पियो अचे साईं मामा जन्नती जवान साहब खान जन्नती जवान काइम फ़कीर जन्नती जवान परवेज़ जन्नती जवान हाफ़िज़ मोहम्मद अली जन्नती जवान हिक ॿिए खे चवण लॻा निहारे चवे थो हाणे ख़बर पई आहे तव्हां सूरत इंसानीअ में हो मगर फर्श जा फरिश्ता हो गुम थी विया जीअं घर पहुतो त अल्लाह जो कामिल वली हबीब अजमी मुबारक ॾियण आयो त जॾहिं तूं घर खां निकिते अल्लाह तो ते रहम कयो जहन्नम मां रब जो नालो कढी जन्नत वारनि में रब जो नालो लिखी छॾियो आहे सुभान अल्लाह ऐ इंसान खता जो घर आहे इंसान खां ग़लती थींदी आहे इंसान ग़लतीअ जो घर आहे अल्लाह बख़्शींदड़ आहे हा यकीन सां चवां थो
जेकॾहिं अल्लाह जे दरबार में इंसान सच्ची तौबह करे रब जो कुरान चवे तो तूबू इल्लल्लाहि तौबतन नसूहा बाना तो सच्ची तौबह कर मां रब तोखे मुआफ़ कयां मां यकीन कामिल सां तो चवां जेके न अल्लाह मुआफ़ कंदो आहे पोइ जेके माण्हू न उनखे गारियूं ॾींदा हूंदा उहे उन ॾे निहारे उन जा हथ न चुमनि त मुंहिंजो आशिक़ फ़क़ीर नालो लाहे छॾ जॾहिं यार राज़ी थींदो आहे त बेड़ो पार करे छॾींदो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॻोठ माही काना होठ वारो 2 कलाक टाइम शाबस आहे तव्हांखे कीअं मस्तनि वांगुरु वेठा हो अल्लाह तव्हांजे घरनि खे आबाद करे आमीन अल्लाह तव्हांजे दिलनि खे आबाद करे अल्लाह तव्हांजे ज़मीनुनि खे आबाद करे ऐं मुस्लमानो ये आख़िरी वक़्त आहे क़यामत जूं निशानियूं पधरी थी चुकियूं आहिनि काई ख़बर कोन्हे अचो त हिक ॿिए सां कुर्ब वधायूं मरी वेंदो पोइ हिक ॿिए जे कुल्हेड़ ॾेई करे ही ॾाढो भलो हो ही इहे करण जे बजाए मरण खां पोइ हे ॻोढ़ा वागूअ वारा ॻाल्हण जे बजाए अचो त जहिड़े हिक ॿिए खे भाकुर पायूं अल्लाह जो कुरान फरमाए तो व इन तुस्लिहू बैनन नास जेको बिन विढ़लन जे विच में ठाह कराइंदो आहे अल्लाह उन जो जन्नतन में नालो लिखी छॾींदो बिन खे वेढ़ाए न बिन विढ़लन जे विच में ठाह कर हा मुंहिंजा दोस्त अल्लाह जे रज़ा जे लाइ अल्लाह जे महबूब जे रज़ा जे ख़ातिर वञी हली वञी कंहिंखे मुआफ़ कर हली वञी कंहिंसां प्यार कर ज़िंदगी जी काई ख़बर नाहे हींअर वेठा आहियूं साहु खयो आहे हेठि वेंदो अलाए अॻे ई पसाह पूरा थी वेंदा इन ज़िंदगीअ ते कोई एतबार नाहे इन दौलत ते एतबार न कर इन जवानीअ ते एतबार न कर इन हुस्न ते एतबार न कर इन इल्म ते एतबार न कर इन अमलन इबादतुनि ते तक़रीरुनि ते एतबार न कर एतबार करणो थे त मदीने वारे घोट जे निस्बत ते एतबार सुभान अल्लाह मुझे महबूब मदीने वारे मीर जे निस्बत ते एतबार कर यकीन कामिल कर अचो त गॾिजी करे हिन अल्लाह जे फर्श खे जन्नत बनायो कीअं जन्नत बनबो जॾहिं न तव्हां सां हिक ॿिए खे मुआफ़ करणु शुरू कयो हिते फर्श ते मुआफ़ी हलंदी आहे हुते अर्श ते माफ़ी हलंदी आहे सुभान अल्लाह याद रखी छॾियो फर्श ते माफ़ी हलंदी अर्श ते माफ़ी हलंदी जॾहिं अर्श ते माफ़ी हलंदी रब ऐलान कंदो पोइ अर्श जा मलाइक फर्श जा मलाइक अल्लाह जे कामिल वलियन जे दरबार में सब को बाहू मध्य छो वेठो होंदो आहे कुछ ही कोन सकंदो आहे ॻाल्हाए कोन सकंदो आहे हथड़ा ॿधियो छा उहे तो असां जहिड़ा इंसान न आहिनि छा इंसान आहिनि फ़र्क़ु कहिड़ो आहे तो असां वांगुरु खाइनि था ॻाल्हाइनि था बच सभु कुझु अथनि फ़र्क़ु कहिड़ो आहे जिस्म उन्हनि जो फर्श ते हूंदो आहे दिलि उन्हनि जी अर्श ते हूंदो सुभान अल्लाह उहे पंहिंजे यार जे दरबार में क़बूल पियल आहिनि अचो त हिक ॿिए खे मुआफ़ कयूं वाइदो कयो मूंसां न पंहिंजे रब सां वाइदो कयो खुदा जो कसम खणी थो ॾसांव जॾहिं न बानो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर जी ॻाल्हि ॿुधी अथव न त मींहुं वसण बंदि थी वियो यादि ॿुधियल अथव यादि थो ॾियारियांव मींहुं बंदि थी वियो हो ॾुकार पइजी वियो हड़ई गॾिजी आया हज़रत मूसा दुआ घुरी रब चयो मैदान में गॾु करीन अॼु जीअं हिते राहिब ख़ान ऐं साहिब ख़ान जे उताक में गॾु थिया हूं महरम ख़ान जे उताक में गॾु कयो आहे वीचारे चाचे काइम ऐं फ़क़ीर परवेज़ ओठे ॿियो सऊदी में कहिड़ो गुज़ारे वियो आहे वीचारो हिते गुज़ारे चाचो वारसी जमाल अल्लाह उन्हनि जी बख़्शिश फरमाए यार अल्लाह उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए दोस्तो अज़ीज़ो ईअं हज़रत मूसा खे हुकुम ॾियो गॾु कर सभिनी खे गॾु कयईं मौला हाणे मींहुं वसाए गौर सां ॿुधो अल्लाह फरमाए ऐं मुंहिंजा कलीम हिन तुंहिंजे उम्मतनि में हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंखां मां रब नाराज़ आहियां जेसिताईं निकिरंदो न मींहुं न वसाईंदुसि हज़रत मूसा ऐलान कयो त कहिड़ो बदबख्त आहे जंहिंजे करे भेणा सभई ॾचे में आया हो निकिरे जान छॾाए त रब मींहुं वसाए जेॾी महिल हज़रत मूसा ऐलान कयो सभु कंहिंखे पंहिंजा गुनाह यादि आया मूंखे पंहिंजा गुनाह यादि आया मोहम्मद अलीअ खे पंहिंजा गुनाह साहब खान खे पंहिंजा गुनाह अली गौर खे पंहिंजा गुनाह मामे खे पंहिंजा गुनाह सभु कंहिंखे पंहिंजा गुनाह यादि आया सभु को रोअण में शुरू थी वियो कुंड में को मूं जहिड़ो ॾाढो गुनाहगार वेठो हो जंहिंखे ख़बर हुई त सॼी ज़िंदगी गुज़री आहे मां रब जे दर ते तौबह न कई आहे रोई चवे थो कंधु हेठां रोई चवे थो मौला यकीनन इहो माई आहियां
जे गुनाहन जा अंबार हन ओ मोजा मौला सजी जिंदगी मुखे ढकियो थई मानन जे आदो ख्वार कोन कयो थई मौला अज न मां बाहर निकरंदुस त दुनिया में कंध खैण जे लायक कोन रहंदुस मौला अज तुझे दर ते वास्तो थो जा तुझे महबूब मदीने वारे घोट जो अज पांजे पिरीअ जे सदके मौला जिए ढकियो थई न अज इए मुखे ढक मुखे मखलूक में ख्वार न कर खुदा जो कसम अन्या उन जो कंध हेठ लगो पियो आ इए आसमान मां वड फुरो मींह शुरू थियो कक्कर पो पिया अचन मींह अगे ही पियो वसे कक्कर पो पिया अचन मीकाइल जेसि कक्करन के कठो करे रब जे हुक्म सा मींह शुरू थियो हजरत मूसा कलीमुल्लाह निहारियो निकतो त कोई कोने मींह शुरू अरशद निहारे चए थो मौला ऐलान त मूं कयो हुकुम त तुंहिंजो थियो निकतो त कोई कोने मींह अची वयो रब जो जवाब बुधो मुझा मुसलमान भादा हो थी नफ्स जो गुलाम न थी रब जो बानो थी मदीने वाले जो गुलाम थी जवाब कहड़ो मिलियो ऐ मुझा मूसा जे करे न मो डुकर कयो हो अज उन जे करे मींह वसायो मुझो अल्लाह एडो मेहरबान आ मांदी थी न मारी लतीफ सुने फरमायो मांदी थी न मारुई मादी थी न मारुई अल्लाह जो आगे सबन भरन जा दुखला कल्ला से मंझला है उहो ही मालिक आगे जेको माग पहुंचाई दी मारुई जिंदगी जा गुनाह हिकड़े मिंटन में मेटण वारो मुझो अल्लाह ऐ मुझा मूसा जे करे दुकारा तुम मुसीबतूं आंदम उन्हें जे करे जो मींह वसायो थम हजरत मूसा तो चवे मौला ओ मुझा मौला एड़ो नेक झट में थी वयो आ मौला उन जो दीदार कया रब चयो ऐ मुझा मूसा तोखे इहो अख्तियार नथो ॾियां छो त हुन सवाल कयो आ मौला महबूब मदीने वारे घोट जे सदके जिए ढकियो थई तीअं ढक जा जे तोखे ॿुधायां तुंहिंजे दिल में ख़याल ईंदो त ही उहो आ अल्लाह मां रब थी वाइदो कयो आ जंहिं मूंखां पनाह घुरी आ मां रब उनखे पनाह ॾेई छॾी आ मुझो अल्लाह एडो मेहरबान आ मुझो रब एडो मेहरबान आ मुझे दाढ़ीअ के या मुझे पटके के न ॾिसंदो आ तुझे दाढ़ीअ कूड़ियल मुछन कूड़ियल के न ॾिसंदो आ तुझे मथे उघाड़े के मुझे ढकियल के न ॾिसंदो आ रब ॾिसंदो आ ओ बुलिया जे रब नु मिलण चाही त खोल अंदर दी कोठी बिस्मिल्लाह अल्लाह हिन कोठीअ खे ॾिसंदो आ जॾहिं न कोठीअ में सच्चाई सां दाह निकरंदी आ त मुझो रब बेड़ा पार करे छॾींदो आ ऐ मुझा मुसलमान भा अचो त गॾिजी करे हिन कोठीअ खे साफ़ कयो जॾहिं कोठड़ी साफ़ थी वेंदी सॼो मुल्क मलीर थी वेंदो सॼो मुल्क मलीर थी वेंदो तूं ॿिए खे मुआफ़ कर तूं टियों तोखे मुआफ़ कंदो अल्लाह चए थो तूं ॿिए जे लाइ दिलि में प्यार पैदा कर मां रब तुंहिंजो इंसान त छा झंगल जा जानवरनि जे दिलि में रब चए थो मां तो लाइ प्यार पैदा करे छॾींदुसि त अचो त गॾिजी हिन अल्लाह जे फर्श खे अमन वारो बनायो अल्लाह जे फर्श खे मुहबत वारो बनायो हिक ॿिए सां प्यार कयो मौत ऐं ज़िंदगी कंहिंजो अख्तियार आहे चओ मुंहिंजे करीम रब जो अख्तियार पूरी दुनिया चाहे त हिन खे मारियूं पर मुझो रब बचाइण चाहे तो उन जो वार विंगो कोई नथो करे सके पूरी दुनिया चाहे त हिन खे बचायूं पर जे मुझो अल्लाह उन जी घड़ी पूरी करण चाहे त कोई उन खे बचाए नथो सके अल्लाह ताला जा बानड़ो सब्र खां कम वठो नफ्स जे गुलामीअ खां बचो अल्लाह ताला महबूब सुभानी जे इन सुहिणी यारीअ जे सदके अखे फेरा ए ॾिसु यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो
अखे फेरा ए ॾिसु यार हर पीर जा मुरीद वेठा हो पर गॾु छो वेठा हो जो बगदाद वारो महबूब हिकिड़ो आहे मदीने वारो यार भी हिकिड़ो अखे फेरा ए ॾिसु यार हर पीर असांजो लख मुबारक थव दस्तगीर असांजो हक वारी जमायत आयो असां यारन धणे कानायो हक वारी जमायत आयो असां यारन धणे कानायो यारियां वारो नंगर ऐं खीर असांजो लख मुबारक थव दस्तगीर असांजो सभई मुरीद आहियो यार यारे जा अदा मूवीअ खे त फेराइनि हथ मथे ई बीठल हुजे न हथ हेठि न कजो सभई यार यारे जा मुरीद आहियो पंचतन पाक जा गुलाम आहियो चईन यारनि जा खादिम आहियो पीरन पीर जा मुरीद आहियो त पोइ चओ त इंशाअल्लाह ताला नमाज खे कायम करण जी कोशिश कंदासीं इंशाअल्लाह ताला चओ इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह वाइदो नथो वठां वाइदो भी न कयो चओ इंशाअल्लाह ताला जे न पढ़ंदड़ हूं त सुबुह जो फजर खां शुरू कंदासीं जे हिकिड़ो पढ़ंदड़ हूं त ॿ कंदासीं ॿिनि वारा हूं त टे कंदासीं टिनि वारा हूं त चार कंदासीं चईनि वारा हूं त पंज कंदासीं पंजनि वारा हूं त तहज्जुद भी पढ़ंदासीं यार खे राज़ी कंदासीं इंशाअल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सभिनी जे घरनि खे आबाद आमीन बचड़नि खे आबाद करे तव्हांजे फसलनि खे आबाद करे सदाईं ख़ुशि हुजो पंहिंजे बननि सां पंहिंजे वननि सां पंहिंजे घरनि सां पंहिंजे बचड़नि सां सदाईं आबाद हुजो हड़ीनी खे रब मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल